बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर उमेद त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। जुमतुल मुबारक जूं तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां लख लख वाधायूं हुजनि। अॼु 29 ज़ुल्क़ाद, सऊदी अरब में त ज़ुलहज जो चंडु नज़र अची वियो आहे। अॼु इम्कान आहे त हिते असां वटि बि नज़र अची वेंदो। तंहिंखां पोइ 17 जून ते ईद उल अज़हा थींदी ऐं हज जा अरकान जेके आहिनि उहे बि शुरू थी वेंदा। सुभाणे सऊदी अरब में जेको आहे हाजी सगोरा पहुची चुका आहिनि, तमामु वॾी तादाद में पहुता आहिनि। हिन भेरे छाकाणि जो कोविड जी पाण 2-3 साल हलियासीं त उन्हनि हिकिड़ो महदूद अंग ॾिनो हो मुल्कनि खे। हिन भेरे अलाह जे फज़ल करम सां ऐं उन रब बाज़ारे जे करम सां तमामु वॾो अंग हाजियुनि जो उते पहुतो आहे ऐं हज जूं फज़ीलतूं करामतूं उहे सभु तव्हांखे ख़बर आहिनि। सो हीअ जेके ॾींहं आहिनि ईंदड़ 10 ॾींहंनि ताईं जेके ऐं तमामु अहम ॾींहं आहिनि, उनमें तव्हांजी इबादतूं अलाह साईं क़बूल करे, तव्हांजा जेके कमकार आहिनि उहे अलाह साईं तव्हांजा आसान करे। सो जुमतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं गॾोगॾु अॼोके ॾींहं जूं तमामु घणियूं फज़ीलतूं आहिनि, तमामु अहम फज़ीलतूं आहिनि। तव्हां इबादतूं कयो ऐं पंहिंजो जेके बि वज़ीफ़ा वज़ाइफ़ निमाज़ूं आहिनि सभु तव्हां उहो कयो ऐं ज़रूरु तव्हां अलाह साईं तव्हांजो क़बूल फ़रमाईंदो। असांखे बि पंहिंजी दुआउनि में शामिलु कयो, न रुॻो असांखे पर पंहिंजे आसे पासे वारनि खे, पंहिंजे मिटनि माइटनि खे, पंहिंजे सॼणनि खे, सभिनी खे पंहिंजी दुआउनि में शामिलु रखो ऐं इहा ई दुआ कयो त अलाह साईं असांखे इन्हनि मुश्किलनि मां कढे। हीअ जेके महांगाई आहे, हीअ जेके असां वटि कुदरती आफ़तूं आहिनि, घणी गर्मी, ॿोॾूं, उनखां पोइ फ़सुलु लहनि त उते पोइ माकड़ जा हमला हुजनि, ज़रात तबाह हुजे, हिन मुल्क जूं हालतूं ख़राबु हुजनि, ख़ासि करे अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां असांजी जेका सुन सुबुह आहे उहो जेको ॿरी रहियो आहे उनजे लाइ दुआ कयो त असां इन सॼे जेको मुश्किल मरहले मां आहे निकिरी अचूं। नाज़रीन, पाण उथंदे ई मौसम जी ॻाल्हि कंदासीं त कल्ह बरसाति पई मुख़्तलिफ़ शहरनि में, तूफ़ानी मिटीअ सां हुई बरसाति। नवाबशाह में तमामु घणो नुक़सानु थियो आहे। 3 माण्हू नवाबशाह में फ़ौत थिया आहिनि, 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। गॾोगॾु सन में बि भिति किरण सबबु हिकिड़ी औरत फ़ौत थी वई। अहिड़ी रीति मजमूई तौरु 12 सॼे मुल्क में बरसातुनि जे करे 12 ॼणा फ़ौत थी विया ऐं ख़ासि करे नवाबशाह ज़िलो तमामु घणो इफेक्ट थियो। सांगड़ ज़िले में तमामु घणो नुक़सानु थियो, माण्हुनि जूं छित ते सोलर प्लेटूं उॾामियूं वयूं, भितूं किरी पियूं आहिनि, फसलुनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। छाकाणि जो इन पासे जेको आहे अंबनि जो फ़सुलु आहे उहो कुझु ॾींहं पोइ ईंदो आहे त उहो फसलुनि खे नुक़सानु थियो आहे ऐं इहो बरसाति जो सिलसिलो, तूफ़ानी हवाउनि जो, मिटीअ जे तूफ़ान जो सिलसिलो ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। सो महिरबानी करे पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे फसलुनि जो, पंहिंजे जान ऐं माल जो तमामु घणो ख़्यालु कयो ऐं गॾोगॾु जिते जिते फसल लही चुका आहिनि उन दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे हथ ॿधी त अॻियां ॿोॾि अची रही आहे। हिन दफ़े पाणी जेको आहे तमामु घणो ईंदो, बर्फ़ ठीकु ठाकु उते ॼमी आहे मथे, उनजे करे जेको आहे महिरबानी करे पंहिंजो जेको बचाव जो तरीक़ो आहे, पंहिंजो ड्रेनेज सिस्टम ज़मीनुनि जो, पंहिंजे घरनि जो, पंहिंजे पाड़े जो, पंहिंजे इलाइक़े जो ड्रेनेज सिस्टम बहितर कयो। जेकॾहिं तव्हां वटि घर तव्हांजा कचा आहिनि, ॾिसो था त उनखे नुक़सानु थी सघे थो त उनखे बि तव्हां बहितर कराए वठो, बजाए इनजे जो ईंदड़ कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हां कंहिं कैंप में वेठा हुजो या ॿोॾि मुतासिरनि जी कैंप में हुजो ऐं पोइ हालतूं ख़राबु थियनि। छाकाणि जो असां जेसिताईं त आफ़त ईंदी न आहे तेसिताईं असां हुनजी जेको आहे तयारी न कंदा आहियूं, अॻुवाट असां वटि का तयारी न हूंदी आहे। सो मां गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी तव्हांखे हर प्रोग्राम में इहा ई गुज़ारिश करे रहियो आहियां त हीअ जेके ॿोॾि अची रही आहे, जेके बरसातूं अची रहियूं आहिनि, जून जुलाई अगस्त, जुलाई जे जून जे एंड में शुरू थींदियूं, जुलाई जो सॼो महीनो या अगस्त जो सॼो महीनो बरसातूं आहिनि, ॿोॾि आहे, ज़ाहिर मथां पाणी ईंदो, बंद टुटंदा, वाटर टुटंदा ऐं गॾोगॾु जेका बरसाति पाण पवंदी, जेका 150-200 मिलीमीटर ताईं बरसाति पवंदी आहे उहा अलॻि हूंदी। सो महिरबानी करे पंहिंजे घरनि जो, पंहिंजे चौपाए माल जो, पंहिंजे बचनि जो, पंहिंजे फसलुनि जो हींअर साईं जेसिताईं तव्हांजो इंतज़ामु न कंदा बचाव जो, तेसिताईं इहो न थी सघंदो। प्रोग्राम अॼोको प्रोग्राम बि तमामु ख़ूबसूरत थियण वारो आहे। पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं, घणनि रुखी मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। असां वटि नात ख़्वान बि मौजूदु आहे, नातूं बि ॿुधंदासीं, रब करीम जी हमद बारी ताला बि ॿुधंदासीं, आबादगारनि जे मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं, सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं दिलचस्प तस्वुरो जेको थींदो उहो T20 वर्ल्ड कप जी ट्रांसमिशन ते थींदो। छाकाणि जो पाकिस्तान राति ठीकु ठाकु जेको आहे उहा मैच हाराए चुको आहे। उहा टीम जेका खेॾे ई पहिरियों दफ़ो पई ऐं वर्ल्ड कप में जेको वॾो अपसेट थियो आहे। उनखां पहिरीं मां तव्हांखे ख़बरूं ॿुधाए वठां जेके लीडिंग न्यूज़ आहिनि प्रोग्राम जे पैटर्न जे। उनखां पोइ पाण महिमाननि न हलंदासीं ऐं उन्हनि सां कचहरी कंदासीं। सो सभ खां पहिरीं ख़बर इहा ई आहे त T20 वर्ल्ड कप में जेको आहे तमामु वॾो अपसेट थियो आहे। सुपर ओवर में अमरीका पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी आहे। तमामु दिलचस्पी आहे मैच हुई, पाकिस्तान मुकमल तौरु नाकाम वियो, विकेटूं हुनजूं जल्दियूं किरंदियूं रहियूं, कप्तान मुकमल तौरु नाकाम हुयो। इहो सॼो मामिलो आहे। हिन ते पाण T20 वर्ल्ड कप जी सेट ते हली ॻाल्हाईंदासीं। हुते स्पोर्ट्स माहिर मौजूदु आहिनि।
ऐं अॻियां हलंदासीं। पाकिस्तान 8हों भेरो जेको आहे सलामती काउंसिल जो गैर मुस्तक़िल मेंबर चूंडिजी वियो आहे ऐं गॾियल क़ौमुनि जो कल्ह इजलास थियो जंहिंमें इहा वोटिंग थी। पाकिस्तान खे भारत बि वोट कयो ऐं भारत समेत 182 मुल्कनि पाकिस्तान जी हिमायत कई। तंहिंखां पोइ पाकिस्तान 8हों भेरो सलामती काउंसिल जो गैर मुस्तक़िल मेंबर चूंडिजी वियो आहे। सुप्रीम कोर्ट में कल्ह नाज़रीन नेब तरमीमुनि जे केस जी ॿुधणी थी, जंहिंमें चीफ जस्टिस साहिबु, जस्टिस फाइज़ ईसा साहिबु, जस्टिस अतर मिनल्ला ऐं ॿियनि जजिस जेको आहे केस जी ॿुधणी कई। उन में PTI जो बानी जेको आहे उहो वीडियो लिंक ज़रिए पेश थियो, उनजा पंहिंजा दलील ॾिना। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस फाइज़ ईसा साहिबु जेको आहे उन्हनि रिमार्क्स इहे ॾिना त हीउ जेको मसइलो आहे इमरान ख़ान जो, तव्हां महिरबानी करे पार्लियामेंट में वेही हल कयो ऐं इहा जेकी तव्हांजी सियासत आहे उहा बि तव्हां पार्लियामेंट में हल कयो। जेकॾहिं मुल्क खे कुझु थियो त उनजा ज़िम्मेवार जज न, अदालत न, बल्कि सियासतदान हूंदा। हुननि इहो बि चयो त हिन मुल्क खे अॻिते हलण जो इन्हनि मसइलनि मां निकिरो ऐं हिक ॿिए जी ॾंडा पट न कयो। ऐं जस्टिस अतर मिनल्ला उन मौक़े ते रिमार्क्स ॾिना त असां बुनियादी मसइला जेको आहे हल करण जा मुहाफ़िज़ आहियूं, बुनियादी मसइलनि जा असां मुहाफ़िज़ आहियूं, पर सियासतदाननि खे बि इन शइ जो अहसासु करणु घुरिजे। सो इहो सॼो हिकिड़ो मामिलो हुयो। केस जो इन सॼी दरख़्वास्तुनि जो फ़ैसिलो महफ़ूज़ थी वियो आहे। सो ईंदड़ कुझु ॾींहंनि में इहो ॿुधायो वेंदो। सिंध जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। कल्ह सिंध हाई कोर्ट में तालीम खाते में नौकरियुनि जे हवाले सां जेका केस जी ॿुधणी थी, जस्टिस सलाउद्दीन पमर साहिबु इहा केस जी ॿुधणी कई, जंहिंमें सिंध हाई कोर्ट हुकुम कयो आहे त सिंध जे तालीम खाते में टीचिंग ऐं नॉन टीचिंग जेके स्टाफ जूं जेकी जायूं आहिनि उहे 56,000 जेके जायूं आहिनि उहे 6 महीननि में तव्हां भरियो। 6 महीननि जे अंदरि अंदरि 56,000 नौकरियूं जेके आहे उहे तालीम खाते में अची रहियूं आहिनि। जेके बि नाज़रीन मूंखे ॾिसी रहिया आहिनि, भेनरूं ॾिसी रहियूं आहिनि, भाइर ॾिसी रहिया आहिनि, महिरबानी करे तव्हां तयारी कयो। ईंदड़ ईद खां पोइ जीअं ई बजट अची वेंदी सिंध जी, त उन खां पोइ जेको आहे उहो इश्तिहार अची वेंदो सिंध जे तालीम खाते में नौकरियुनि जो। तव्हांखे टीचिंग ऐं नॉन टीचिंग जेके आहे उहे इश्तिहार मिलंदो ऐं थर्ड पार्टीअ ज़रिए टेस्ट थींदो। जीअं पाण गुज़िरियल भेरे IBA ज़रिए टेस्ट ॾिनोसीं, त हिन भेरे ॾिसूं त कहिड़े हुन खां थर्ड पार्टी खां टेस्ट कराइनि था। त तव्हां महिरबानी करे हींअर सां ई तयारी कयो ऐं नौकरियूं हासिलु कयो। बेरोज़गारी तमामु घणी आहे सिंध जे स्कूलनि में, तव्हां जहिड़नि क़ाबिल उस्तादनि जी बि ज़रूरत आहे। अदालत में ॿुधणी दौरान तालीम खाते ॿुधायो त असां जेको आहे पंहिंजो 29,000 नौकरियुनि जे हवाले सां हिन बजट में रक़म मुख़्तस कई आहे। ऐं खेनि अदालत इहो बि हुकुम ॾिनो त हीअ जेके 40 मार्कुनि ते पास वारी जेका लिस्ट हुई डिस्ट्रिक्ट वाइज़ हली पए, जंहिंजे लाइ केतिरनि ई ज़िलनि में अञा नौजवान जेके आहे वेटिंग लिस्ट में आहिनि, सो अदालत इहो बि उन्हनि खे हुकुम ॾिनो त इहा बि तव्हां मुकमल करे वठो। अहिड़ी रीति हलंदासीं मीरपुर माथेलो। उते कल्ह जेको आहे नसरुल्ला गॾाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ तमामु वॾो धरणो हयो वियो। उनजी शहीद नसरुल्ला गॾाणी जी अमर पंहिंजो पठाणी जेको आहे उन जी अॻुवाणी में इहो धरणो लॻो, जिते कोमपर सियासतदाननि, पंहिंजो अदीबनि, शाइरनि, तमामु वॾे अंग में जेको आहे उहो माण्हुनि शिरकत कई। नेशनल हाईवे ते इहो धरणो अञा ताईं लॻल आहे ऐं ॿुधायो पियो वञे त हुननि जो इहो ई चवणु आहे त जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा तेसिताईं इहो धरणो ख़तमु न कंदा। उन सां गॾोगॾु पोइ इहा बि हिकिड़ी ख़बर आई साम्हूं त उते मीरपुर माथेरे में हिकिड़ो माण्हू उन्हनि गिरफ़्तार कयो आहे, नसरुल्ला गॾाणी जे क़त्ल में मुलविस आहे। उन एतिराफ़ बि कयो आहे, ॿुधायो इहो पियो वञे, अञा ताईं हुनखे ज़ाहिर न कयो वियो आहे। पोइ इहे ख़बरूं आयूं त DIG सखर पीर मोहम्मद शाह जेको आहे उन जवाबदार खे पंहिंजो वठी आयो पियो उते ऐं प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, जेका प्रेस कॉन्फ्रेंस अञा ताईं न थी सघी आहे। ऐं चवनि था त जेका क़त्ल में मोटरसाइकिल इस्तेमालु थी आहे उहा बि हथु कई वई आहे ऐं जेको माण्हू हथु कयो आहे उहो उतां जी बाअसर शख़्सियत आहे, उनजो गार्ड आहे ऐं लुंड बिरादरी सां जेको आहे उन अमरा जो जवाबदार जो तालुक़ु ॿुधायो पियो वञे। भिटशाह जी ॻाल्हि कंदासीं त कल्ह जीअं हैदराबाद में गुज़िरियल हफ़्ते सिलेंडर धमाको थियो जंहिंमें 65 माण्हू ज़ख़्मी थिया। 3 मां ज़ख़्मियुनि मां वधीक हिकिड़ो ॼणो फ़ौत थी वियो ऐं फ़ौतियुनि जो अंग 26 थी वियो आहे। त उते ई अञा ही ज़ख़्मियुनि जो अञा इलाज ई न थियो। त कल्ह मंझंदि जो ख़बरूं आयूं त भिटशाह में जेको आहे सिलेंडर धमाको थियो आहे ऐं भिटशाह में धमाके में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। 3 मां 5 ॼणनि जी जेका हालत आहे उहा तमामु घणी नाज़ुक आहे। हुनजो जिस्म जेको आहे 90% सड़ी वियो आहे। सो सिलेंडर धमाका इहे जेके थिया आहिनि हैदराबाद में अञा मसइलो अञा हली न थियो त भिटशाह में थियो। तव्हांजे आसे पासे में जेकॾहिं सिलेंडर जा दुकान आहिनि त इहे गैर क़ानूनी आहिनि, महिरबानी करे उन्हनि खे तव्हां बंदि करायो। ज़िले इंतिज़ामिया त पंहिंजे तरीक़े सां उहो ऐलान त कंदी आहे, पर जेके बि नाज़रीन आहिनि जेकॾहिं तव्हां ॾिसो था त रहाइशी इलाइक़नि में इहे सिलेंडर जा दुकान आहिनि, इहे बम आहिनि जेके तव्हां गर्मीअ जे करे ॿियनि मसइलनि जे करे इहे फाटनि था। हिन वक़्तु इहे वाक़िया वधी विया आहिनि, त महिरबानी करे तव्हां उन्हनि खे बंदि करायो, पुलिस खे आगाह कयो, इंतिज़ामिया खे आगाह कयो। अहिड़ी त खोड़ ख़बरूं आहिनि जेके तव्हां सां मूंखे शेयर करणियूं आहिनि, पर प्रोग्राम में ब्रेक जो टाइम आहे। ब्रेक तां वापसि अची महिमाननि सां बि कचहरी कयूं था, तव्हांखे ख़बरूं ॿुधायूं था। जल्दी वापसि अचूं था, काॾे बि न वञो, ॾिसंदा रहो सुबुह मेहरान।
नाज़रीन सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद त तव्हां प्रोग्राम इंजॉय कंदा हूंदा ऐं गॾोगॾु हींअर असां पंहिंजे महिमाननि ॾांहुं हलंदासीं पर हुन खां पहिरीं हिकिड़ी तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो हलां उहो आलमी ॾींहुं आहे अॼु समुंड जो आलमी ॾींहुं आहे ऐं उनजे हवाले सां सॼी दुनिया में अॼु ॾींहुं मल्हायो वेंदो आहे हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु हिकिड़ो त पाणीअ जो तहफ़ुज़ आहे ॿियो त जेका आबी जीवत आहे उनजो तहफ़ुज़ आहे ऐं जेको इहा असांखे ऑक्सीजन मिले थी उनजो तहफ़ुज़ आहे ऐं ॿियो गॾोगॾु पाणीअ जी अहमियत खे जेको आहे उजागर करणु आहे सो ॿुधायो पियो वञे त हीउ जेको समुंड आहिनि असांखे 40% त पाणी ॾियनि था ताज़ो पाणी ॾियनि था पर 75% जेको आहे असांखे उहा ताज़ी हवा ॾियनि था गॾोगॾु आबी जेकी मखलूक आहे आबी जेकी शयूं असां मच्छियूं वग़ैरह खाऊं था उहे बि ॾियनि था सो हाणे थियो ईअं आहे त ख़ासि करे पाकिस्तान जे हवाले सां आलमी माहिरनि रेड अलर्ट जारी कयो आहे त उहो जेको समुंड आहे उहो तमामु घणो गदिलो थी वियो आहे असां 2 ॾींहं पहिरीं बि गदिलाइण जे हवाले सां जेको अहम प्रोग्राम कयोसीं हुन में तव्हांखे ॿुधायोसीं त हिते ईअं थियो आहे त असां जेको कचिरो उछलायूं था उहो सिधो समुंड में वञी किरे थो घरनि जो कचिरो थेलियूं सो हीउ जेको असां वारो समुंड आहे कराची जो केतिरनि ई किलोमीटरनि ताईं जेको आहे उहो प्लास्टिक जे समुंड में तब्दील थी वियो आहे जंहिंजे करे आबी जेका जीवत आहे असांजी मच्छियूं आहिनि ऐं ॿी जेका आबी जीवत आहे उनजो जेको तहफ़ुज़ आहे उहो ख़तरे में पइजी वियो आहे तमामु घणे अंदाज़ वॾे तादाद में उहे मरी रहिया आहिनि ऐं गॾोगॾु केतिरा ई मच्छियुनि जा जेके नसुल हुआ नायाब नसुल आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि सो समुंड जो अॼु आलमी ॾींहुं आहे दुनिया में जेके बि समुंड आहिनि उहे समूरा मुल्क जेको आहे उहो इहो आलमी ॾींहुं मल्हाइनि पिया मुख़्तलिफ़ तक़रीबूं रखियल आहिनि ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त समुंड जो तहफ़ुज़ कयो वञे उनजी अहमियत खे उजागर कयो वञे महिमाननि ॾांहुं हलंदासीं असां हिन वक़्तु स्टूडियो में जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे पाण सुञाण ज़ुरियुनि सां तालुक़ु रखनि था पाण तमामु सुठो लिखंदा आहिनि आबादगारनि जे मसइलनि ते तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि तमामु गहरी अख़ रखंदा आहिनि सिंधी समाज जे हवाले सां तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हां उन्हनि खे कमेटीज़ में ॾिठो हूंदो BOGs में बोर्ड ऑफ गवर्नर्स में ॾिठो हूंदो चाहे उहो सिंध जे मसइलनि जी हुजे चाहे उहो आबादगारनि जी मसइलनि जी हुजे चाहे उहो ॿियनि मसइलनि जी हुजे आम माण्हू ताईं उन्हनि जी एक्सेस आहे आम माण्हू जे मसइलनि खे उहे ॿुधनि था उनखे फील कनि था सिंध जे दर्द खे उहे फील कनि था ज़ुल्फ़िकार यूसुफ़ानी साहिबु असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो ख़ुशि आहियो सर तव्हांखे त पहिरीं त उमिरि जो मुबारक हुजनि पोइ त पाण ॿियनि हुननि ते अचूं था हुन सां गॾोगॾु ॿी जेका शख़्सियत आहे मौलाना राशिद उबैदी साहिबु संदन तालुक़ु जेको आहे नातख़्वानी सां आहे पाण तमामु ख़ूबसूरत आवाज़ु रखंदा आहिनि मिठो आवाज़ु रखंदा आहिनि उन्हनि खां पाण नातूं ॿुधंदासीं सो पहिरीं हलूं त असांजी ज़ुल्फ़िकार यूसुफ़ानी साहिबु ॾांहुं सर कीअं आहियो ठीकु आहियो कल्ह ताज़ो तूफ़ान आयो आहे ऐं उन खां पोइ जेकॾहिं पाण हिन ते ई ॻाल्हायूं त हीअ जेके तूफ़ान अचनि था बरसातूं अचनि थियूं हीअ जेके सीज़नल आहिनि उन खां पोइ हिन दफ़े ईअं थींदो आहे त हिननि महीननि में असां वटि बम्पर फ़सुलु लहंदो आहे मिसाल कणिक लहे या अंबनि जो फ़सुलु लहे या उन खां पोइ वरी जेके ॿिया आहिनि मामला त केतिरो नुक़सानु थियो आहे कीअं थींदो आहे आबादकारनि खे करणु छा घुरिजे कीअं अॻुवाट हुनजी तयारी करे हुनखे जेको आहे पाण खे हुनखे बचाइणु घुरिजे फ़सलुनि खे महिरबानी साईं जेकी माहौलियाती तब्दीलियूं आयूं आहिनि पाकिस्तान उनजे तमामु वॾी हिट लिस्ट ते आहे पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां आहे जेको सभिनी खां वधीक नुक़सानु भोॻे रहियो आहे तंहिंमें तव्हां ॾिसंदा त सैलाब बारिशुनि जे करे आयल सैलाब ऐं दरिया जे करे ॿिन्ही सबबनि जा सैलाब ग़ैर मुंदाहितियूं बारिशूं या वरी डिघा स्पेल जेके आहिनि उहे बारिश न पवण जा सोक जा त हर तरीक़े सां माहौलियाती जेकी चेंजिस आहिनि उन्हनि असांजे ख़िते खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे बाक़ी तूफ़ान झपूं इहे ईअं कोन्हे त अॼु आयूं आहिनि इहे हमेशह ईंदियूं आहिनि असुलु फ़र्क़ु इहो आयो आहे त उनजी जेको इंटेंसिटी आहे उन में तब्दीली अची वई आहे उनजे वक़्त में तब्दीली अची वई आहे अॻे हर शइ जो हिकिड़ो मख़सूसु वक़्तु हो जंहिंजे लाइ आबादगार पंहिंजी तयारी रखंदो त हाणे बारिश जो मौसमु अची वियो हाणे गर्मी जो आयो वरी सियारे जो आयो बहार जो आयो हाणे मौसमियाती तब्दीलियूं जेकियूं आयूं आहिनि उन आबादगार खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे ऐं जेके मौसमियाती तब्दीलियुनि जो असरु आहे उहो उनजो जेको डायरेक्ट असरु आहे उहो असांजी ज़राअत ते पियो आहे जंहिंजे करे तव्हां ॾिसो त न सिर्फ़ु असांजे ख़िते में ज़राअत जे लाभ जेको उपत आहे उन ते वॾो असरु पियो आहे पर असांजे जेको उते माण्हू रहनि था उन्हनि जा बि वॾा अॼु कल्ह बि जीअं सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त अलाए केतिरा लख घर उहे ठाहिनि पिया जेके डैमेज थी विया हुआ तव्हां सोचो त हिन वक़्तु उहे सेकी आवाम आहे या त उहे ख़ैमनि में रहे पई या फ़िलहालु कचा पका छांव ठाहे करे उन में रहे पई त इन माहौलियाती जेकी तब्दीली आई पाकिस्तान इनखे उजागर बि कयो आहे भले उहा यूनाइटेड नेशन्स हुजे या दुनिया जा जेके बि माहौलियाती फॉरम्स आहिनि उते उन्हनि जो ॻाल्हि आई आहे त भई पाकिस्तान हिट लिस्ट ते आहे उनजे ख़ासि त पाकिस्तान ऐं पोइ ओमान वारी पट्टी जेकी आहे सॼी ऐं ईअं आहे जो इहो इहा हाणे
सॼी दुनिया लाइ हिकिड़ो वॾो अलार्मिंग सिचुएशन आहे। जीअं को ज़मानो हूंदो हो त जेको एटम बम हूंदो हो, चवंदा इहो ऐलान करे करे फाटी पियो त इहो सॼी दुनिया खे तबाह कंदो। जापान में त थियो हिकिड़ो हमिलो। त अॼु माण्हू हाणे एटम बम जी परेशानी में कोन्हनि, हाणे माण्हू इहे आहिनि त जेको माहौलियाती तब्दीली आहे इहा दुनिया खे वॾो नुक़सानु ॾेई सघे थी ऐं दुनिया खे तमामु पुठिते वठी वञी सघे थी। जेके ग़ैर मामूली बारिशूं, हाणे तव्हां ॾिसो हिकिड़ो रेगिस्तान जिते 100 सालनि ताईं करे मामूली बारिशूं थींदियूं हुयूं, जंहिंजी का हैसियत हूंदी बारिश लाइ, त उहे दुआ घुरंदा आहिनि रेगिस्तान जा माण्हू। उते एॾियूं बारिशूं थियूं, दुबई जे शहर में या ओमान में एॾियूं बारिशूं थियूं जो सॼा शहर जो शहर ॿुॾी वियो, उन्हनि जो सॼो इंफ्रास्ट्रक्चर ॿुॾी वियो हलियो। दो त इलाही अमीर मुल्क आहिनि, उन्हनि तमामु जल्दी हुन मां पंहिंजो पाण खे, लेकिन हिकिड़ी एॾी वॾी तबाही आई जेका हुननि जे ख़्वाबो ख़्याल में कोन्हे। इहा हिकिड़ी निशानी आहे त जेको माहौलियाती तब्दीली ऐं जेको तव्हांजो अॼु जो टॉपिक आहे, जेको माहौलियाती गदलाइण जेकी उनजे करे पैदा थिए पई, या ई समुंडनि खे बि जेको असीं गदिलो करियूं पिया, या जेको असां इकोसिस्टम खे तबाह करियूं पिया, इन जा आख़िर में नतीजा इन तरीक़े सां अचनि पिया जो अहिड़ियूं त ग़ैर मामूली चेंजिस अचनि थियूं जंहिंसां इंसान ज़ात खे वॾो नुक़सानु अचण वारो आहे। सही ॻाल्हि आहे। अच्छा सर, ही असां मतिलबु किथे डिट्रैक्ट थिया आहियूं जो मतिलबु असां इन समूरियुनि शयुनि जा मिसाल कुदरती पाण ॿेलनि जा पाण दुश्मन थी विया आहियूं, उन सां गॾोगॾु समुंडनि जा पाण, दरियाहनि जा पाण दुश्मन थी विया आहियूं। उन खां पोइ वरी असां चऊं था त बसि कुदरती आफ़तूं आहिनि, बसि हिनखे क़बूल कयो, अलाह तरफ़ां मोकिलियल आहे, छा था करे सघूं। इहो छो असां ईअं मतिलबु सर सॼो साइकिल इकोसिस्टम आहे न, सॼो साइकिल असां डिस्टर्ब कयो आहे। इन में ढंढूं बचनि थियूं, इन में ढोरा बचनि था, इन में जेका नेचुरल तव्हांजा पार्ट्स आहिनि पाणी जा उन्हनि ते कब्ज़ा थी विया, शहर ठही विया। ठीकु आहे, इहो ऐं फर्टिलाइज़र्स जो तमामु घणो इस्तेमालु, हिन जो फ़ज़ा ते वॾो असरु आहे। सॼो इकोसिस्टम तव्हांजो जेको आहे न स्लोली ग्रेजुअली तबाह थियो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त असांजो जेको ज़मीन जो जेको सोकी जी ज़मीन जो पखेड़ आहे उहो घटिजंदो वञे ऐं समुंडनि जी एरिया वधंदी पई वञे, त इहा हिकिड़ो इकोसिस्टम जी डिसबैलेंस थियण जी निशानी आहे। उनजे करे जॾहिं असां इकोसिस्टम खे तबाह कयो, कुदरती अलाह ताला जो ठाहियलु हिकिड़ो सिस्टम हो, उनखे जॾहिं असां नेचुरल सिस्टम खे, कुदरती सिस्टम खे असां जॾहिं ख़राबु कयो, त पोइ उनखे डिस्टर्ब करण जे करे जेकियूं तकलीफ़ूं ऐं परेशानियूं आहिनि उहे हाणे अचणु शुरू थियूं आहिनि, जेकियूं वधंदियूं वञनि पियूं। जंहिंमें तव्हांजो टेम्परेचर जो वधणु, तव्हांजो कल्ह टियों ॾींहुं इहा रिपोर्ट आई आहे त मुल्तान जेको आहे उहो अॻे ई गरम शहर बेशुमार थिए थो, उनजो टेम्परेचर 4 डिग्री वधी वियो आहे। लाड़काणू हाणे 50 डिग्री हिकिड़ी आम ॻाल्हि आहे, बल्कि हाणे हिन वारे असां 52 डिग्री ॿुधो, 53 डिग्री ॿुधो, पर तव्हां हैदराबाद खे कॾहिं 48 49 डिग्री न ॿुधो, 46 47 असां न ॿुधो। थधो शहर, हवाउनि वारो शहर, ऐं वधि में वधि 42 43 सख़्तु गर्मी में 44 थी वियो त वॾी हिकिड़ी, उते बि 4 डिग्री जो फ़र्क़ु अची वियो आहे। त माना ओवरऑल टेम्परेचर्स वधिया आहिनि। सियारे जी मुंद खे ॾिसो त उहा बि हिकिड़ी ग़ैर मामूली आहे। सियारा लेट थिया आहिनि, एतिरो लेट थिया आहिनि जो मई जे महीने ताईं सीउ पियो हले, मई जे महीने ताईं थधिकार आहे। तंहिंजे करे असांजो कणिक जेकी आहे उहा लेट थी वई, हुनखे अर्ली सियारो खपे त उहो लेट थी वई। असांजा फसल, अंबनि जा बाग़ात, केला, ॿिया जेके बि फसल आहिनि, इन सियारे जे डिघे थियण तां उन्हनि जो नेगेटिव असरु पियो। त ओवरऑल जेको बि असां इकोसिस्टम खे छेड़ियो आहे, माहौलियात खे ख़राबु कयो आहे, उनजो असरु वरी असां ते ई ऊंधो पवे पियो। त असांखे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जेको अलाह जो ठाहियलु हिकिड़ो नेचुरल निज़ाम आहे उनखे दुबारा बहाल करियूं। उहे ॿेला जेके असां कटे छॾिया, जंहिंजे करे तव्हां ॾिसो ॿेलनि जे करे बारिशूं बि थींदियूं हुयूं, मौसमु थधो रहंदो हो, तव्हांजो जेके तव्हांजा दरिया आहिनि उन्हनि जो वहिकिरे जो हिकिड़ो सिस्टम ठहियलु हो, उहो सॼो ख़तमु थी वियो आहे। तव्हांजो सॼो सिस्टम जेको आहे उनजे करे डिस्टर्ब थी वियो हलियो। त इन सॼे इकोसिस्टम खे असांखे बहाल करणु घुरिजे, न त ही दुनिया वॾी तबाही खे मुंहुं ॾिसंदी, जेको असां वटि त शुरू थी वई आहे। असां वटि त तव्हां 2-3 तबाहियूं हींअर कुझु सालनि जे अंदरि ई ॾिठियूं त केॾियूं वॾियूं तबाहियूं थियूं आहिनि। ख़ासि तौर ते सिंध असांजो हुनजो वॾो निशानो थियो आहे, बिल्कुलु वॾो निशानो थियो आहे। सही। अच्छा सर, पाण जॾहिं ॻाल्हि कयूं था जीअं असां तबाही जे हुन में अची चुका आहियूं, असांखे बचणु कीअं घुरिजे, आम माण्हू खे छा करणु घुरिजे? असां सभु इहो इंतज़ारु पिया कयूं न त भाउ बंद बि जेको आहे हुकूमत खे ॿधणा आहिनि, त असीं मौसमी तब्दीलियूं बि उनखे ॾिसणियूं आहिनि, इंतिज़ाम बि उनखे करणा आहिनि। हिकिड़े आम माण्हूअ खे छा करणु घुरिजे? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। आम माण्हू लाइ ॾिसो न हिकिड़ी मामूली ॻाल्हि आहे, अगरि प्लास्टिक जी थैलियुनि ते तव्हां पाबंदी जो ऐलान करियो था त छा उनजी भञकड़ी हुकूमत करे थी छा?
असीं करियूं था न। जी हाँ। ठीकु आहे, हुकूमत जो कमु आहे त हुन ते इम्प्लीमेंटेशन कराइणु, पर छा असांजो कोन्हे त असीं ॾिसूं त असांजी दुनिया खे, असांजी धरतीअ खे, असांजे माहौलियात खे हुन मां केॾो वॾो नुक़सानु थिए पियो। इहे ई प्लास्टिक जूं थैलियूं आहिनि, न सिर्फ़ु जीअं तव्हां समुंड जी ॻाल्हि कई, पर तव्हांजो पूरो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उनखे ख़तमु कयो वेठो आहे। ऐं इहो ई ड्रेनेज सिस्टम आहे जेको अॻियां हली वरी इन्हनि ढंढनि ढोरनि में वञे थो, वरी इहो समुंडनि ताईं वञे थो। इहो सॼो सिस्टम ख़राबु कयो वेठा आहिनि। त असांजो वॾो रोल आहे। असां छा हिकिड़ो वणु नथा पोखे सघूं? छा हर माण्हू हिकिड़ो वणु पंहिंजे हैसियत सारूं नथो पोखे सघे? हिकिड़ो वणु पोखण सां तव्हां सम्झो त असांजे माहौल ते केॾो वॾो असरु पए थो। त इहे वण पोखणु ऐं उन्हनि खे पुराणा जेके वण पिया आहिनि उन्हनि खे बचाइणु। तव्हांखे ख़बर आहे महज़ब मुल्कनि में हिन वक़्तु बि इहो रवाजु आहे त वणु कटणु जेको आहे उहो तमामु वॾो इंसान जे क़त्ल जेतिरो वॾो जुर्म आहे। वणु बग़ैर कंहिं वजह जे कटणो ई कोन्हे। उन लाइ बि हुकूमत जूं पाबंदियूं आहिनि। हुकूमत खां इजाज़त वठणी आहे, उन खां पोइ बाक़ाइदा हिकिड़ो अगरि बग़ैर तमामु घणो हुनजी ज़रूरत पइजी थी वञे त उन खां सवाइ वणु कटणो कोन्हे। त असां वटि त वणनि जी काटी जेकी आहे उहा करप्शन जो बि हिकिड़ो हिसो आहे। असां ॿेलनि जा ॿेला कटे छॾिया सॼा। असांजो सॼे मुल्क में ॿेलनि जो छा हाल आहे, ख़ासि करे सिंध में त हाणे ॿेलो त नाले ख़ातिर आहे, न त ॿेला त रहिया ई कोन्हनि। हक़ीक़त आहे सर, बिल्कुलु। अच्छा सर, पाण जन समुंड जी ॻाल्हि कईसीं पे त हीअ ख़ासि करे पंहिंजे सिंध खे जेको समुंड लॻे थो कराची खां, हीअ सॼो मामिलो आहे जेको, त उन में जेकॾहिं पाण गदलाण खे ॾिसूं था, उनजे हवाले सां जेकी सॼो प्लास्टिक में तब्दील थी वियो आहे, गॾोगॾु उन में जेका आबी जीवत मरे पई, उन खां पोइ असां जेके ॿेड़ा ईंदा हुआ, इन्हनि वारा जेके ट्रांसपोर्ट जो सॼो हिकिड़ो निज़ाम हूंदो हुयो, इहो असांजो तमामु घणो मुतासिर थियो आहे। त इन सॼे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो, छा करणु घुरिजे? पहिरीं ॻाल्हि त पाण खे इहो सम्झणु घुरिजे त सिंध हिकिड़ो तमामु ख़ुशि नसीबु ख़ितो आहे जंहिंखे हेॾी वॾी समुंड जी पटी आहे। तव्हां सोचो त गुजरात खां पोइ जेकी शुरू थिए थी त वञी ग्वादर जेसि ताईं असांजो बलोचिस्तान, ओसि ताईं असांजी समुंड जी पटी हले पई। 200 किलोमीटर खां मथे आहे एग्ज़ैक्टली, त माण्हू ॾिसी सघे थो, पर काफ़ी वॾी पटी आहे जेका तमामु ख़ुशि नसीब मुल्क हूंदा आहिनि या इलाइक़ा हूंदा आहिनि जिनखे एॾी वॾी समुंड जा पंहिंजा केॾा फ़ाइदा आहिनि जेके तव्हां पहिरीं ॿुधाए चुको त कीअं मौसम खे, आबो हवा खे मुनासिबु कनि था, उन टेम्परेचर्स कराइनि था। तंहिंखां सवाइ आबी हयात जेकी आहे उते जा माण्हू उन मां फ़ाइदो वठनि था, ऐं समुंड जे रस्ते जेको ट्रांसपोर्ट थिए थी उन जा फ़ाइदा आहिनि। पर असांजी बदकिस्मती आहे त पाकिस्तान ठहिण खां पहिरीं जेको हिकिड़ो पोर्ट असां वटि कराची हो, जेको अंग्रेज़नि जे दौर में या उन खां पहिरीं चवनि था, पहिरीं त चवनि था ठठे वठो देवल बंदर हुयो, शाह बंदर हुयो, पोइ वरी ही कराची ठहियो। त इन खां सवाइ मूंखे ॿुधायो उहो बि कोन्हे, हाणे देवल बि कोन्हे, भंबोर वठो, उहे न जेके उहा सभु ख़तमु थी विया तारीख़ी। हिन वक़्तु हेॾी वॾी पटी हूंदे असां वटि त घटि में घटि 3, 4, 5, 10 बंदर हुजणु घुरिजनि, नंढा वॾा। अगरि असां जहिड़ा ई ॿिया मुल्क वञी ॾिसो, तव्हां थाईलैंड हलिया वञो या जेतिरा बि इन इलाइक़े जा मुल्क आहिनि, उनमें सां थोरी देरि खां पोइ तव्हांखे नंढो वॾो पोर्ट ॾिसणु ईंदो। कंहिं ते वॾियूं शिप्स आहिनि, कंहिं ते नंढियूं शिप्स आहिनि, पर उहे बाक़ाइदा ऑर्गनाइज़ पोर्ट्स आहिनि। असां त उहो बि समुंड मां फ़ाइदो न वरितो आहे। समुंड मां सवाइ मच्छी मारणु ऐं उनजी बि असां सही न पिया देखभाल करे सघूं त कहिड़ी शइ खे कहिड़े वक़्त ते मारणु घुरिजे, कहिड़ियूं पाबंदियूं हुजणु घुरिजनि। त असांखे जेकी अलाह ताला जे तरफ़ां एॾी वॾी हिकिड़ी नेमत मिलियल आहे, असां उनजो शुक्रानो अदा न कयो आहे। असां उनखे सही तरीक़े सां उनखे मैनेज कोन करे सघिया आहियूं, जंहिंजे करे असांजो इकोसिस्टम ख़राबु थियो आहे। ऐं समुंड खे सही तरीक़े सां न सम्झण ऐं उनखे न संभालण जे करे बि असांखे वॾा नुक़सान थिया आहिनि। सही ॻाल्हि आहे। अच्छा सर, चवनि था त प्लास्टिक में सॼो तब्दील थी वियो आहे, इहो कचिरो किथां अचे थो, कीअं उते समुंड में हलियो वञे थो, इहो त थोरो आम माण्हुनि खे ॿुधाइजो, जेके असांजा नाज़रीन आहिनि त उहे सम्झंदा की प्लास्टिक खे समुंड में कीअं तब्दील थी वियो आहे। त सिधी सही ॻाल्हि आहे। मूं जीअं पहिरीं ॿुधायो त असांजो बि हिन में आम माण्हू जो ॾोह आहे त जॾहिं हिकिड़ो हुकूमत पाबंदी हणे थी त असीं हुन ते को अमल नथा करियूं। असां वटि त सॼी दुनिया में प्लास्टिक, काग़ज़ ऐं ॿिए क़िस्म जे कचिरे लाइ 2 क़िस्म जा बॉक्स रखियल हूंदा आहिनि, 2 क़िस्म जा दॿा हूंदा आहिनि, डस्टबिन्स हूंदा आहिनि, जिन में उहो विधो वेंदो आहे। उन खां पोइ प्लास्टिक त तव्हांखे ख़बर आहे रिसाइकिल थिए थो, पर हाणे असांजो उहो ई किचिरो गटरनि खे बि चोक करे उहो ई समुंड ताईं बि पहुचे। ऐं कराची जो सॼो फुज़लो जेको आहे उहो ग़ैर मुनज़म तौर ते समुंड में वञी रहियो आहे।
ऐं समुंड खे गदनाण में तब्दील करे रहियो आहे। असांजा उन जे करे टमर जा ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु थी विया हलिया। हाणे थोरा घणा रखिजण शुरू थिया आहिनि, उन ते अमल थियो आहे त असां वरी इन्हनि खे बहाल करियूं। पर उन जे करे ॾिसो असांजो पूरो कराची जी आबहवा में वॾो फ़र्क़ु आयो आहे। कराची जो टेम्परेचर कॾहिं 30 डिग्री खां मथे न चढ़ंदो हो, उहो हींअर 40 डिग्री ते पहुतो आहे। त इहे सॼियूं कराची वारनि अगरि इहा गदलाण होॾां मोकिली आहे त उनजो रिटर्न में नुक़सानु बि उन्हनि खे वॾो थियो आहे। असां सॼे सिस्टम खे डिस्टर्ब कयो आहे। असांजो हाल इहो आहे त असांजा जेतिरा नाला आहिनि उहे सॼा जा सॼा गंद किचिरो ऐं प्लास्टिक सां भरियल आहिनि। उहे जॾहिं वञी समुंड में पहुचनि था त उहे समुंड खे गदनाण कनि था। उन खां पोइ तफ़री लाइ जेको माण्हू वञे थो उहो बि हिन ॻाल्हि जो ख़्यालु नथो रखे त बाबा हिते किचिरो कोन्हे, उछलूं इहो किचिरो खणी करे पंहिंजी पिकनिक करे वञी इहो हुन डस्टबिन में विझूं आहे जेके हुकूमत जे तरफ़ां लॻायल बि आहिनि। हीअं बि ईअं कोन्हे हर जॻह ते हुकूमत नाकाम आहे, किथे किथे हुकूमत सुठा कम बि करे थी, पर उनखे संभाल करणु त असांजो बि कमु आहे न। असां उनजे मथे में छा कयो आहे? असां त पासे में डस्टबिन लॻो पियो हूंदो त उन में न उछलींदासीं, किचिरो वरी बि साम्हूं उछले हलिया वेंदासीं त इहो को ॿियो खणी हिन में विझंदो। त इहो ॿियो खणी असांजी ज़िमेदारी खणंदो। इहे मुल्क कॾहिं बि तरक़ी कोन कंदा आहिनि जेके पंहिंजो कमु पाण न कनि। सही ॻाल्हि आहे, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। जेसि ताईं तव्हां पंहिंजो कमु पाण न कंदा त ज़ाहिर आहे समूरी शयूं ईअं ई डिस्टर्ब रहंदियूं, न रुॻो समूरी शयूं पर तव्हां पाण डिस्टर्ब रहंदा। अॼु प्रोग्राम में ब्रेक जो टाइम थियो, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार। तमामु ख़ूबसूरत कचहरी, तमामु काराइती कचहरी। हलूं था पंहिंजो मौलाना राशिद उबैदी ॾांहुं ऐं उन्हनि खां पुछूं था छा था ॿुधाइनि, हम था ॿुधायो, ना था ॿुधायो। जी तव्हां वटि जी बिस्मिल्लाह। या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह। ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते, तुंहिंजी कावड़ कीअं अठगी सघंदी, ओ करीम सां जी हीअ चमड़ी, ओ करीम सां जी हीअ चमड़ी, हिकु चिणग बि कान सही सघंदी, ओ बाज भरिया रब बानन ते। हेड़ियूं तस्वीरूं हीअ तयारु करे, वरी बेपरवाह पोइ साड़ींदे, हेड़ियूं तस्वीरूं हीअ तयारु करे, वरी बेपरवाह पोइ साड़ींदे, मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा, मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा, जे लाहींदे त लही वेंदी, ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते, तुंहिंजी कावड़ कीअं अठगी सघंदी, ओ करीम सां जी हीअ चमड़ी, मौला तूं बि हुजी मुस्तफ़ा बि हुजे, असां पोइ बि निधण काथी निकिरूं, मौला तूं बि हुजी मुस्तफ़ा बि हुजे, असां पोइ बि निधण काथी निकिरूं, बकरी हुजन कैदी बि हुजूं, बकरी हुजन कैदी बि हुजूं, हीअ ॻाल्हि न तोखे वणी सघंदी, ओ बाज भरिया रब बानन ते,
तुझी कावड़ कीअं ठगी सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी। खूबसूरत, सुभान अल्लाह। ज़ुल्फ़िकार यूसुफ़ानी साहब, ओवर टू यू। सर, अंब लथो आहे हींअर, सॼो एॾो सारो बम्पर फ़सुलु आहे असांजो अंब सॼी सिंध जो, किथे किथे वञे थो, केतिरो एक्सपोर्ट थिए थो, केतिरो असां कमायूं था, असां हिन फ़सुल में अॻिते विया आहियूं पोइते विया आहियूं, इन ते प्लीज़ नज़र ॾींदा। अंब असांजो सिंध जो हिकिड़ो पुराणो फ़सुलु आहे जी हा। ऐं अगरि अॻिते वञण जी ॻाल्हि कजे त एकड़ेज में त वाक़ई तमामु घणो असीं पोखे विया आहियूं। जी हा। फ़सुलु त तमामु घणो थी वियो आहे। ख़ासि तौर ते सिंध खे जेकी हिकिड़ी शनाख़्त आहे जी हा। उहो सिंधड़ी जे करे आहे। ऐं सिंधड़ी अंब जेको आहे न सिर्फ़ु टेस्ट में ऐं उनजो जेको अंदरां टेक्सचर आहे उन में हिकिड़ो मुनफ़रिद अंब आहे ऐं आहिस्ता आहिस्ता उहो सॼी दुनिया में पंहिंजी सुञाण पैदा करणु शुरू करे छॾी आहे। ख़ासि तौर ते असांजा माण्हू जेके ॿाहिरि रहनि था उन्हनि जी त बसि चॉइस ई सिंधड़ी अंब पहिरियों नंबर ते हूंदी आहे, जंहिंजे करे सिंधड़ी जी एक्सपोर्ट बि जेको एक्सपोर्ट थिए थी सिंध जे अंबनि मां सा वधि खां वधि सिंधड़ी जी थिए थी। बल्कि चइजे त अगरि ख़ाली सिंधड़ी जी थिए थी त इहो का ग़लति ॻाल्हि कोन थींदी। अंब जी जेकर एक्सपोर्ट जो असीं ओवरऑल पाकिस्तान जो जाइज़ो वठूं पोइ सिंध जो वठूं त बहितरु थींदो। त ओवरऑल पाकिस्तान जी तव्हां एक्सपोर्ट ॾिसो, अगरि उनखे परसेंटेज वाइज़ ॾिसंदा त उहा का परसेंटेज ई कोन्हे। सही। अॼु बि मेजॉरिटी आउं चवंदो आहियां त जेकी असांजी एक्सपोर्ट थिए पई उहा का एक्सपोर्ट कोन्हे। हिकिड़ो वर्ड चइबो आहे डंपिंग। डंपिंग माना किथे तव्हां वञी पंहिंजो एक्स्ट्रा तव्हां वटि हिकिड़ी शइ 100 जी जॻह ते तव्हां वटि 200 पैदा थिए पई, तव्हां वटि बाक़ी 100 ताईं केॾांहुं करियो, पोइ ज़ोरी कंहिं न कंहिं जॻह ते ताईं वञी खपाईंदा, पोइ महांगी वञे सस्ती वञे, पर तव्हांखे उनखे ख़तमु करिणो कढणो आहे, न त तव्हां वटि ख़राबु थी वेंदी एॾी पेरिशेबल आइटम आहे। त जेका असांजी ज़्यादातर एक्सपोर्ट आहे उहा डंपिंग एक्सपोर्ट आहे मुंहिंजे नज़र में। छो जो जेको अंब असांजो गल्फ में वञे थो, UAE या इवन सऊदी अरब, UAE जा ममालिक ऐं सऊदी अरब, हिते असांजो तमामु घणो अंब वञे थो। इन अंब जी का वॾी अघु ऐं मार्केट कोन्हे हुते। उहो अंब असां वटि असां वांगुरु ई विकामंदो आहे। जीअं मूंखे हैरत थी हिकिड़े दफ़ा मां जदे हुउसि अॼु खां 10-15 साल पहिरीं, त मां घुमंदे घुमंदे मार्केट में ॾिठमि त गाॾो लॻो पियो आहे, जीअं पाण वटि गाॾा हूंदा आहिनि गाॾो लॻल हो। जदो अञा पुराणो शहर आहे, हाणे त माशाल्लाह ॾाढो मॉडर्न थींदो वञे, पाण 15-20 साल पहिरीं एतिरो मॉडर्न स्लो स्लो थो वञे, पकड़ी उन इलाइक़ो बलद आहे, तमामु तारीख़ी इलाइक़ो आहे हुनजो। उते ॾिठमि त गाॾे ते अंब जीअं पाण वटि सॼा पिया आहिनि ईअं सॼा पिया हुआ, सिंधड़ी अंब हुजनि सभु। दिलि कोन रहियो थियो, वियसि सिधो अंब जो मेनू हो, कुदरती उन वक़्तु शायदि ऐं उमिरि ते वियल छा त हुते मूं अंब खणी त ॾिठा वई, हुते ॾाढा साफ़ सुथरा ऐं पकल अंब हुआ। त उन ते जेको लॻल हो, जेको चिटकी लॻल हुई नंढड़ी जेकी गोल्डन कलर जी जेको लेबल, उन ते मुंहिंजे फार्म जो नालो लिखियो पियो। त मूं हुनखे ॿुधायो गाॾी वारे खे त असांजो पंहिंजो अंब आहे जेको हिते कंहिं तरीक़े सां एक्सपोर्ट थी आयो आहे। बहरहाल अघु जेको उन वक़्तु उते हो त उन वक़्तु हाणे ज़रूरु हींअर कुझु वधिया हूंदा, हिते पाकिस्तान में वधिया आहिनि अघु, हाणे सॼी दुनिया में महांगाई आई आहे, ख़ाली पाकिस्तान। त उहो एतिरो हो जो मूं सोचियो त हीउ ख़र्चु उतां कढी ऐं किराया भरे जॾहिं हिते पहुतो आहे त उहा त हिन जी उपति ई कोन्हे। जो अगरि हिकिड़े दरम या 1.5 दरम या 2 दरम या 2 रियाल जो अगरि हिते मिले पियो ऐं उन वक़्तु अगरि रियाल हो 10-15 रुपए जो 50 त हुते पाण वटि बि 20 रुपए जो मिलियो पियो, हुते अगरि 40 रुपए जो विकामजे पियो त इहा का वॾी महांगाई कोन्हे। त उहा मुंहिंजो ख़्यालु जेको हो या जेको मुंहिंजो चवणी त इहो डंपिंग मार्केट आहे असांजी, हिते को असीं कमायूं कोन था। जेको अंब जी एक्सपोर्ट में असीं कमायूं था उहो अॼु बि पाण कमायूं था यूरोप मां, UK मां, हाणे अमेरिका वग़ैरह जिन मुल्कनि में असांजो अंब हाणे इंट्रोड्यूस थींदो पियो। चाइना अंब वञणु शुरू थियो आहे ऐं चाइना वॾी मार्केट आहे, चाइना तमामु वॾी मार्केट आहे। अगरि चाइना में असीं सही माना में पंहिंजो अंब इंट्रोड्यूस कराइण में कामयाबु थी वञूं ऐं हुननि खे असांजे अंब जो ज़ाइक़ो अची वञे त असांखे ॿिया मुल्क विसरी वेंदा हलिया। अहिड़े तरीक़े सां यूरोप में जेको असांजो अंब वञे थो, UK में वञे थो, अमेरिका में वञे थो, अमीर मुल्कनि में जिन वञे थो, वेस्टर्न मुल्कनि में, इते असांखे बचत आहे। पर असांजी जेकी एक्सपोर्ट में असांजी जेकी क्वांटिटी आहे, जेको शेयर आहे, उहो तमामु घटि आहे, तमामु घटि आहे। असां वटि उहे सहूलियतूं कोन्हनि। हाणे ॾिसो अगरि अॼु हिकिड़ो आबादगार चाहे असांखे खणूं था, तव्हां सां एक्सपोर्ट पाण करियो त आबादगार चाहे त आउं पंहिंजो एक्सपोर्ट करियां, मूंखे अॼु बि ग्लास्को मां, मैनचेस्टर मां, USA मां हुन जी फ़ोन, असांखे बिला तइदाद अंबनि जी ज़रूरत आहे, मोकिलियो।
पर जॾहिं आउं वेंदुसि बाय सी या बाय पोर्ट बाय इहो वञे बाय एयरपोर्ट तो बाय एयर थो वञे वेंदुसि त सॼी बुकिंग आरतियुनि जी थियूं पियूं आहिनि उन्हनि सॼा स्लॉट पहिरीं खां ई बुक करे रखिया आहिनि ऐं आउं अॼु बि चवां थो त ठीकु आहे असां आबादगारनि लाइ हिकिड़ा एक्सपोर्टर्स आहिनि उहो असांजी शइ खे पर उहो उन प्यार ऐं मुहबत सां उहा शइ एक्सपोर्ट न पिया कनि जेकी ज़रूरत आहे उहो नफ़ो ज़रूरु कमाइनि पिया पर असांजे अंब जी उहा मार्केट न ठाहे सघिया आहिनि जेकी ज़रूरत आहे जेको सिंधड़ी अंब जी हिकिड़ी पहचान आहे जेकी ओहिड़े तरीक़े सां न पहुचाए सघिया आहिनि उहा अगरि अॼु बि आबादगार जे हथ में इहो कमु अचे त उहा छो जो शइ बि हुनजी आहे त उहो मालिकी कंदो उनखे बहितरीनु तरीक़े पर उहा आबादगार खे उहा जॻह ई न पई मिले जिन आबादगारनि वीचारनि कोशिशि बि कयूं पंहिंजा वेयर हाउसिस ठाहिया पंहिंजा पैकेज हाउसिस ठाहिया पंहिंजा ग्रेडिंग प्लांट्स वारा आया उन्हनि वीचारनि खे बि एक्सपोर्ट में उहा जाइ न मिली इन में आउं हुकूमत खे बि चवंदुसि त हुकूमत जो उहो किरदारु न रहियो जो आबादगार जी बांह पकिड़े हथु पकिड़े उनखे अॻियां करे उनखे उहो जॻह ऐं मक़ाम ॾियारे सघे ताकी हू पंहिंजो अंब या पंहिंजी सब्ज़ी या पंहिंजी जेकी प्रोडक्शन आहे पाण एक्सपोर्ट करे सघे ताकी उनखे उन शिकल में पहुचाए जेका उनजी असुलु आहे त हीअ जेको असांजो आरती आहे उन असांखे आउं सम्झंदो आहियां त एक्सपोर्ट मार्केट में हुन ज़रूरु कमायो आहे पर एज़ ए आबादगार आउं सम्झां थो असांखे नुक़सानु ॾिनो आहे असांजी शइ जी उहा मार्केटिंग न थी सघी आहे जेकी थियणु घुरिजे सही ज़बरदस्त पाण ते अञा अची वधीक ॻाल्हायूं था त असां आबादगार आहिनि एक्सपोर्ट में पोइते छो आहे ऐं कहिड़ा मसइला आहिनि कहिड़ा हर्डल्स आहिनि जेके उनखे अॻिते वधनि था नाज़रीन न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे हलूं था न्यूज़ स्टूडियो था उते ख़बरूं ॿुधी वरी जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सुबह मेहरान नाज़रीन सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार एक्सपोर्ट जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं साईं ज़ुल्फ़िकार युसफ़ानी साहिब सां ज़ुल्फ़िकार साहिबु सिंध जो माण्हू उहो बि चयो वेंदो आहे त कारोबार में तमामु घणो पोइतो आहे ऐं सिंध जा नौजवान कारोबार में पूरे हिकु ॾहाके खां वठी इहो दर्स हले पियो तदरीस हले पई उन जे बावजूदि बि सिंध जो माण्हू बिज़नेस जे हवाले सां तमामु घणो पोइते आहे कारोबार पाण नथो करे तव्हां ॻाल्हि कई एक्सपोर्ट जे हवाले सां सभु कुझु थियो पर उन खां पोइ बि उनखे उहो स्पेस न मिलियो सबबु छा आहे छो असां पोइते आहियूं कारोबार में असांखे ॼाण न आहे एजुकेशन न आहे सुजागी न आहे या असांजो इंट्रस्ट न आहे तव्हां असुल में अॼु मुंहिंजी ॾुखियल रग ते हथु रखियो आहे मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे त असांजे सिंधी मुआशिरे में कारोबार करण खे हिकिड़ो ऐब सम्झो वेंदो आहे तानू सम्झो वेंदो आहे तव्हांखे आउं मिसाल ॾियां थो जी हा हिकिड़े माण्हू जा 20 एकड़ ज़मीन हूंदी कर्ज़ ते हलंदो पियो वीहनि वारा ख़ुशहाल हूंदा आहिनि पर कर्ज़ ते हलंदो पियो या मुश्किल सां गुज़र सफ़र कंदो पियो पर हू ॾाढियूं मुछूं वटे चवंदो त आऊं साईं आबादगार आहियां हू सम्झे थो इहा वॾी मुंहिंजी इज़त ऐं ठीकु आहे ज़रात हिकिड़ो इज़त ऐं इज़त वारो ऐं पाण करियां थो ऐं चवां थो हिकिड़ो इज़त ऐं एतिराम वारो कारोबार आहे अलाह जो असीं चवंदा आहियूं अलाह जो खीसो आहे जंहिंमां असीं अवामनास खे असीं उहा शइ अनाज पोखे पहुचायूं था पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं कोन चयो आहे उन कारोबार खे अॻियां रखियो अव्वल वापार खे अॻियां कयो अथसि असांजे नबी वापार खे अॻियां रखियो आहे असांजो सिंधी माण्हू अफ़सोस सां चवणो पए त वापार खे घटि सम्झे थो अड़े इहो सेठ आहे अड़े इहो मेमण आहे इहो फलाण बाबा हिकिड़ो दुकान वारो जंहिंजी दुकान जी मालियत ऐं उनजी कमाई 500 एकड़ ज़मींदार जे बराबरि आहे हिकिड़ी जॻह ते वेहे थो वॾो ज़बरदस्त क़िस्म जो दुकानु हलाए थो राति जो उथे थो AC में वेठो आहे सॼो ॾींहुं पंहिंजे कारोबार खे ॾिए थो उनजी पर उनजे मुक़ाबले में असांजो माण्हू जेको कमाए बि घटि जेको हमेशह वीचारो सूरनि में पोइ उनजा सबब इलाही आहिनि असीं कोन था चऊं आबादगारनि सां वॾा ज़ुल्म आहिनि पर उहो त हर तबिके सां बि आहिनि पर उनजे बावजूदि असांजे सिंधी मुआशिरे में इहो हिकिड़ी ठाही वई आहे त असांजो छोकिरे खे चवंदो आहे यार हाणे वञी तोखे दुकानु खोले साईं हाणे वरी आउं हटु खोलींदुसि माना अहिड़ा खुट आहियूं जो अरे बाबा तूं जॾहिं असांजा 4 ॿार थी विया 5 ॿार थी विया इहा ज़रात जेकी मूं वटि आहे बाबा इहा त एतिरी आई कोन्हे हिकिड़ो ॿारु संभाले सघे थो त बाक़ी 4 छा कंदा या त पढ़ी कुझु नौकरियूं कनि नौकरियूं त असांखे पटे वाली 50 लख रुपया ॾेई वठणी आहे सही ॻाल्हि आहे पंहिंजो कारोबार कोन्हे खोलणो इहा असां सिंधियुनि में हिकिड़ी बुराई आहे असांजे सियासतदाननि खे असांजे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे इहो
चओ आउं त चवां थो हिकिड़ो वॾो सिंध ते ख़ासि तौर ते हैदराबाद ते त वॾो अलाह जो करम थियो जेको हिकिड़ो असीं कासिमाबाद में अची विया हलियासीं कंहिं सबब जे करे हाणे उहा हिकिड़ो मुनासिबु न आहे उहा हिकिड़ी थी गुज़री वई हिकिड़ो वाक़ियो जो असीं हिते आयासीं जो असांजे सिंधियुनि कारोबार खोलिया न त आउं सम्झां थो ॻणण जेतिरा दुकान बि सिंधियुनि जा कोन हुआ आङुरियुनि ते ॻणण जेतिरा इहो त खुलियो इलाइक़ो जंहिंजे करे वञी पोइ उन्हनि खे मजबूरी दुकान खोलणा पिया ऐं इहो हिकिड़ो कारोबार में पर अॼु बि कारोबार खे घटि सम्झो थो वञे हिकिड़े पासे जेको कारोबार करण वारो माण्हू भले लख कमाईंदो हूंदो महीने ते जेको कर्ज़ी थियो पियो हूंदो उहो चवंदो आउं वॾेरो आहियां त इहो असांखे पंहिंजो कर्त चेंज करणु घुरिजे आउं त चवां थो हर ज़रात पेशा माण्हू खे गॾु गॾु कारोबार करणु घुरिजे ऐं ज़रात ख़ुदि हिकिड़ो कारोबार आहे हाणे ज़रात उहा ज़रात कोन रही आहे जेका ट्रेडिशनल ज़रात अॼु खां 50-100 साल पहिरीं असांजा वॾा कंदा हुआ हाणे ज़रात खे जेको कारोबार सम्झी करे थो जेको इनखे सम्झे थो त इन में आउं लॻाईंदुसि त इन मां मुनाफ़ो कढंदुसि जेको उनजो बाक़ाइदा प्रॉपर हिसाब किताब रखे थो जेको इन जी कैलकुलेशन्स रखे थो हिसाब किताब सां कमु करे थो इनखे बिज़नेस सम्झी ज़रात खे कमु करे थो उहो कामयाबु आहे जेको ट्रेडिशनल तरीक़े सां जेको सम्झे थो त जेको अबे ॾाॾनि मुंहिंजी ज़रात कई उहा आउं कंदुसि हाणे उहा ज़रात न रही आहे ज़रात बि हिकिड़ो कारोबार आहे ऐं सॼी दुनिया में ज़रात इज़ अ बिज़नेस जीअं ॿिया बिज़नेस आहिनि ऑटो बिज़नेस आहे फलाणो तीअं एग्रीकल्चर इज़ आल्सो अ बिज़नेस एग्री बिज़नेस आहे ऐं उन में ख़ुदि एग्रीकल्चर में इलाही एग्रो बिज़नेस आहिनि तव्हां आबादगारनि खे असांखे ज़रात में मौजूदु ॿिया बिज़नेस कारोबार उन्हनि में बि अचणु घुरिजे असांजे हर ज़रात पेशा माण्हू खे ज़रात सां गॾु को न को कारोबार करणु घुरिजे तॾहिं वञी असीं इज्तिमाही तौर ते कंहिं कामयाबी ॾांहुं वधंदासीं बाक़ी असीं पुराणनि रवेशनि ते हूंदासीं त 50 एकड़ ज़मीन या 100 एकड़ ज़मीन 5 भाउर थी विया वरी 20 एकड़ करे काईंदा वरी उन्हनि जा औलाद थींदा पोइ छा भला हरपो कंदा हुन ते कोन थी सघंदो न हर शइ जी हिकिड़ी फिज़िबिलिटी आहे अॼु यूरोप में अमेरिका में हिकिड़ो माण्हू अकेलो 2,000 एकड़ ज़मीन संभाले थो छो जो मिकेनाइज़्ड आहे उते सिस्टम असांजो मिकेनाइज़्ड कोन्हे हेॾा पर उहो असां अञा ताईं उन ई पुराणे सिस्टम ते लॻा पिया आहियूं उन त असांखे बि पंहिंजी रवश चेंज करणी पवंदी ऐं पंहिंजे औलाद खे इहो सबक़ु ॾियणो पवंदो त बाबा जीअं ज़रात मोतबर आहे तीअं कारोबार ऐं ज़रात बि हिकिड़ो बिज़नेस आहे ऐं ॿिया कारोबार बि तमामु सुठा आहिनि उन्हनि में वञणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते जेका एग्रो बेस्ड कारोबार आहिनि उन्हनि में असांजे जेके नौजवाननि खे वञणु घुरिजे सही अच्छा सर तव्हां ज़िक्र कयो त ज़रात हाणे उहा ज़रात न आहे रही जेका असांजी ट्रेडिशनल हूंदी हुई ज़रात में हाणे ईअं आहे त तव्हां कर्ज़ु खणी जेको आहे उहो भाण वठो कर्ज़ु खणी तव्हां उहो सॼो पेस्टिसाइड दवाऊं वठो उन खां पोइ जॾहिं फ़सुलु लहे ओॾीमहिल कणिक जो अघु जेको आहे 4,000 गवर्नमेंट मुक़ररु करे पोइ 2,000 ते जेको आहे आबादगार विकिरो करे टमाटो लहे त उहो 100 रुपए में दड़ी हुजे ठीकु आहे वरी लहनि तूरियूं लहनि गिदरो लहे छाई लहे जेको फ़सुलु लहे उनखे उहो जेको आहे पैसा ई नथा मिलनि उहो उनखे मतिलबु त जेको इन्वेस्ट करे थो उहा ई रक़म नथी मिले इहो छो मामिलो आहे उहे कहिड़ियूं मतिलबु माफ़ियाऊं आहिनि कहिड़ियूं धुरियूं आहिनि जो मतिलबु त जेॾीमहिल फ़सुलु लहे थो कमंद लहे आबादगार रोड ते वेठा हूंदा आहिनि त असांखे अघु ॾियो बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई कमंद लहे त कमंद जो सपोज़ हुन वक़्तु अघु जेको जेन्युइन ठहे थो 400-450 500 रुपया आबादगार खे ॾींदा 300 रुपया बाबा खंड जो रेट ई कोन्हे ऐं जॾहिं उहा खंड तयारु थी उन्हनि फैक्ट्रियुनि में अची वेंदी त चवंदासीं हाणे असांखे एक्सपोर्ट जी इजाज़त ॾियो असीं एक्सपोर्ट करियूं ताकी शॉर्टेज अचे असीं खंड जो रेट वधायूं त असांखां जेको ॿियो नंबर ते जेको एग्रो बिज़नेस करे पियो उहो ई मूं जेको पहिरीं सां उहो कमाए पियो ऐं असांजो आबादगार जेॾी महिल फ़सुलु लहंदी मुंहिंजो हर फोरम ते आउं चवंदो आहियां त दुनिया में कहिड़ो मुल्क आहे कहिड़ी उहा सोसाइटी आहे जंहिंमें फ़सुलु लहण महिल उनजी शॉर्टेज इहो त थी नथो सघे न फ़सुलु कुदरती तौर ते हिकिड़ो लहे थो फॉर एग्ज़ाम्पल को फ़सुलु वठो बसर आहे बसर सिंध जो सेप्टेंबर जे महीने में इनिशियली लहणु शुरू करे थो ठीकु आहे आहिस्ता आहिस्ता उनजी पैदावार वधे थी अक्टूबर जे एंड ताईं उहो तमामु सुठी ओज ते अचे थो पोइ नवंबर पोइ डिसंबर जनवरी फेबरवरी ईअं उनजी हिकिड़ी पीक अचे थी ठीकु आहे जंहिंमें एक्सपोर्ट बि थिए थी ऐं उन खां पोइ वरी घटिजणु शुरू थिए थो जॾहिं बसर हार्वेस्ट शुरू थिए थी या उनजी कटाई कढणु शुरू कयूं था असीं ज़मीन मां बसर जॾहिं सेप्टेंबर जे महीने में त उन वक़्तु त फ़सुलु पुराणो ख़तमु थी चुको हूंदो न त इहो थी सघे थो त चंद ॾींहंनि लाइ उन बसर जो अघु वधी 200 रुपया किलो थी वियो हुजे पर छा इहो तव्हां नथा सोचो त जेको हेॾो वॾी इन्वेस्टमेंट आबादगार कयो वेठो आहे लखनि एकड़नि में
इन आसिरे ते बसर पोखियो वेठो आहे त बसर मुंहिंजो लहंदो ऐं मूंखे मुनासिबु अघु मिलंदो। उन वक़्तु असांजो ब्यूरोक्रेट, असांजो बाबू, असांजो सियासतदान, असांजो शहर वारो गोड़ कंदो, तव्हांजे मीडिया ते ईंदो, साईं बसर 2000 रुपया 200 रुपया थी वियो, माण्हुनि खे खाइण लाइ कोन्हे। ओॾी महिल इहो केरु नथो ॿुधाए त फसल लहण वारो आहे, फसल तयारु बीठो आहे। फसल तव्हांजो वञी केरु ओॾी महिल असांजा ज़मीनुनि ते ॾेखारे एकड़ त भई ॾिसो ई त हज़ारनि एकड़नि में फसल पोखियो पियो आहे। जॾहिं इहो फसल लहंदो त इनखे पोइ केरु खाईंदो? जॾहिं तव्हां इम्पोर्ट कंदा उन वक़्त ते, जंहिं वक़्तु हर फसल जेको तव्हांजो लहण वारो हुजे थो उन वक़्तु थोरनि ॾींहंनि लाइ अघु वधंदो आहे, त उन वक़्तु इम्पोर्ट करणु तमामु वॾो ज़ुल्म आहे आबादकारनि सां, जंहिंजे करे कॉल आहे काफ़ी देर खां वेट पिया कनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम। केरु आहिनि, किथां खां साईं? अब्दुल रहमान हाले पुटो हैदराबाद। जी सर, छा चवणु चाहींदा? इहो त चवणो हुओ कि हिन साल जेको कण साल साॻिया लख नहीं कमनि जो रेट थींदो। हेलो, महिरबानी अदा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। सवाल सम्झी वियुसि, मां उन ते ॻाल्हायो पियो आलिपुर साहिबु। त ॾिसो, बसर जी मूं मिसाल ॾिनी त जेका फसल आबादगार जी अचण वारी आहे उन खां पहिरीं पहिरीं उहा फसल घुरायो वठनि, आबादगार जो बेड़ो ॿुॾो वञे, उनजी इन्वेस्टमेंट ज़ाया थियो वञे हली, ऐं जॾहिं वरी उहा फसल ख़तमु थिए थी त उन खां पोइ उहा उनजे कंहिं कम जी कोन्हे, उहा फसल वञो पुॼे वापारियुनि वटि। हीअ त खणी पेरिशेबल आहे। जीअं कणिक जो साईं ज़िक्र कयो, कणिक 4000 रुपया गवर्नमेंट मुक़ररु कयो, छा बारदाने में थियो? ऐं त अॼु आबादगार जा हुकूमत खां पुछां थो त अरबूं खरबूं रुपया ताईं स्टेट बैंक खां कर्ज़ वठी असांखां कणिक आबादगारनि जे नाले ते वठो था न, त आबादगारनि खे असीं रिलीफ ॾींदासीं। इहो एक्चुअली रिलीफ कोन्हे, इहो हिकिड़ो मैकेनिज़म आहे त कणिक जॾहिं गवर्नमेंट 25-30% वठे थी, उहा जॾहिं वठे थी 4000 रुपए में, त उन सां मार्केट स्टेबलाइज़ थिए थी। उहा मार्केट अची वञे थी 4000 रुपए ते, त जेको ॿियो वापारी आहे, फ्लोर मिलनि वारो आहे, उहो बि उन हिसाब सां कणिक वठे थो। ज़ुल्म इहा आहे त उहा बारदानो हलियो थो वञे ब्रोकर जे हथ में, वापारियुनि जे हथ में। 500 रुपया 600 रुपया रुश्वत अघ जे ख़ातिर उहो आबादगारनि जो बारदानो, उन्हनि हक़ी आबादगारनि वीचारा जेके सॼी 6-6 महीना उन कणिक खे लॻाइनि था, उन ते ख़र्चु कनि था, उन्हनि खे नथो मिले। 500-600 रुपया ॾेई उहो वापारियुनि खे मिले थो। वापारी उन में कणिक भरे वरी उन ई सरकारी गोदामनि में पुॼाइनि था, 500 रुपया रुश्वत ॾियनि था, 500 रुपया पाण कमाइनि था। आबादगार वीचारो पंहिंजो फसल उन्हनि खे उहो 4000 वारो 2500 ऐं 3000 रुपए में विकिणे थो। ऐं केरु ॿुधण वारो कोन्हे साईं। आबादगार बोर्ड जी ॻाल्हि कोन्हे, पंजाब सॼो, सिंध सॼो सरापा एहतजाज हो, सरापा एहतजाज हो त बाबा ही छा ज़ुल्म आहे। प्रेस कॉन्फ्रेंसूं रोडनि ते, केरु ॿुधण वारो कोन्हे, केरु ॿुधण वारो कोन्हे। ला क़ानूनियत आहे। इहो त हिकिड़ी आहे करप्शन माफ़िया। ॿी मूं तव्हांखे ॿुधायो त इम्पोर्ट माफ़िया आहे, एक्सपोर्ट माफ़िया आहे। उन वक़्त ते शइ घुरायो जंहिं वक़्तु आबादगार जी शइ अचण वारी आहे, ताकी उनजो अघु किरे। ॾिसो न, ऐं उहा कणिक यूक्रेन जी खाइण जे लाइक़ ई कोन्हे, रशिया जी कणिक खाइण जे लाइक़ ई कोन्हे। उहा घुराए असांजे कणिक जो अघु किरायो वियो। उन खां पोइ जॾहिं असांजा गोडाउन भरिया पिया त उहो चयूं त असीं त वठूं ई कोन था, असां वटि त मुल्क में तव्हांखे घुराइण जी ज़रूरत कहिड़ी हुई? जॾहिं ॾिसो पिया त असांजो बम्पर क्रॉप तयारु आहे, हर फसल सां असां इहो था कनि, हर फसल सां। हाणे कणिक आहे, खंडु आहे न, हाणे असां कोन आहियूं ख़िलाफ़ु त खंडु एक्सपोर्ट न थियणु घुरिजे, छो जो असांजी शइ असां पोखी आहे, असां ठाहे उन्हनि। असुल त पोखण वारा असीं आहियूं न, कणिक खंडु पोखियुनि हू कोन था, खंडु असीं था पोखियूं। जेको असीं कमद पोखियूं था उनजो बाए प्रोडक्ट खंडु आहे। त खंडु एक्सपोर्ट थियणु घुरिजे, पर तव्हां खंड खे अहिड़े तादाद में एक्सपोर्ट करे छॾियो जो असां वटि बिल्कुलु ज़ीरो थी वञे थी हली, त माण्हू गोड़ कंदा। सही ॻाल्हि आहे। वरी हुनखे इम्पोर्ट कंदा तव्हीं, वरी इम्पोर्ट कंदा। इम्पोर्ट उन वक़्तु कंदा जॾहिं आबादगारनि जो कमद लहण वारो हूंदो। या मुंहिंजी ॻाल्हि अॼु लिखी रखो हिन प्रोग्राम में, आबादगारनि जो कमद लहण वारो हूंदो, उन वक़्तु ॾिसंदा त ऑर्डर थींदो सही 5 लख टन खंडु इम्पोर्ट कई वञे, छो जो खंड जो अघु जेको आहे 100 रुपए खां मथे वधी वियो आहे, 120 रुपए खां मथे। जेको अवाम आहे परेशान आहे। पोइ तव्हां जॾहिं एक्सपोर्ट कई पई त ओॾी महिल इहा शइ छो न कैलकुलेट कई? तव्हां हुनखे बैलेंस करियो न। तव्हांखे उन वक़्तु इहा माफ़िया आहे। ऐं अॼु बि तव्हां चाहियां थो त इहा हिकिड़ी माफ़िया आहे। उन वक़्तु इम्पोर्ट कराईंदा ताकी उहे शुगर मिलुनि खे कमद सस्तो मिले, कमद आबादगारनि खे पीड़िन, आबादगार जे कमद खे कोन था पीड़िन, आबादगारनि खे पीड़िन था। पीड़े उन्हनि खां सस्तो कमद वठी सस्ती खंडु ठाहे वरी वॾे अघ में एक्सपोर्ट कंदा। वरी जॾहिं कमद जो सीज़न अचण वारो हूंदो त वरी इम्पोर्ट करे
वरी हिते मसनूई तौर ते हिकिड़ी पैदा करासीं, असां वटि त खंड लही पई आहे। सही। अच्छा सर, इन सॼे फेज़ मां असां निकिरूं कीअं? मतिलबु त ज़ाहिर आबादगार त पीड़िजे पियो न, हाणे अच्छा वरी हाणे वरी जेको मामिलो थियो आहे, पाणीअ जो मसइलो थियो आहे, त पाणीअ जो छा कयूं? पाणी रोज़ वेठा आहिनि, हींअर बि मुंहिंजे ख़्याल में सुभाणे परीं धरणो आहे जेको मीरपुर ख़ासि डिवीज़न वारनि जो, त पाणी जो किथे किथे ई मामिलो थिए थो, पाणी चोरी वाटर टोड़े छॾींदा, मुंड टोड़े था छॾनि। पहिरीं ॻाल्हि जेकी तव्हां पुछी उन जो जेको ख़तमु कंटिन्यू करियूं उनखे थोरो त ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे त हींअर पंजाब गवर्नमेंट शायदि नारो हयो आहे त बाबा फ्री करियो हिनखे एग्रीकल्चर खे, इहे जेके सब्सिडीज़ त सॼी दुनिया ॾिए थी, सब्सिडीज़ जे बग़ैर एग्रीकल्चर कोन थी हले, पर उनजी मार्केटिंग खे फ्री कयो वञे। असीं इन जे ख़िलाफ़ु कोन आहियूं, मार्केटनि खे फ्री करियो त पोइ सही नमूने सां फ्री करियो। पोइ ईअं न त आबादगार खे जेकी शइ मिले पई उनखे त तव्हीं दॿाए रखो ऐं आबादगार शइ जेकी पैदा करे पियो उनखे तव्हीं आज़ादु करे, उहो न थींदो। ॿई शयुनि खे आज़ादु करिणो पवंदो तव्हांखे मंडियुनि खे पोइ खोलणो पवंदो, आबादगारनि खे फैसिलिटीज़ ॾियणियूं पवंदियूं, ईअं फ्री कोन करिणो पवंदो असांजा हथ पेर ॿधी छॾियो ऐं साम्हूं पहलवान हुजे जेको असांखे ॿारे हुते ज़ीरो करे छॾे, त बाक़ाइदा असांजी साथ ॾियणो पवंदो। फ्री ॿडी जे असीं ख़िलाफ़ु कोन आहियूं, पर उहो असांखे लेवल प्लेइंग फील्ड असांखे ॾियणी पवंदी, त आबादगार बिल्कुलु मुक़ाबिलो करे सघे थो अगरि हुनखे सही मार्केटिंग जो शऊर ॾिनो वञे। ऐं बाक़ी जेकी पाणी जो मसइला आहिनि साईं, पाणी में बि तव्हांखे ख़बर आहे, आऊं त हैरान थींदो आहियां ऐं सभु आबादगार मूंसां हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हूंदा त उहो वक़्तु जॾहिं दरिया बादशाह मौजुनि में हूंदो आहे ऐं सैलाब अचण वारा हूंदा आहिनि त असांजो जेको इरिगेशन खातो वाराबंदी में लॻो पियो हूंदो आहे, साईं पाणी कोन्हे, साईं पाणी कोन्हे। हुननि खे पाणी शायदि दरिया वारो ॾिसण ई कोन ईंदो आहे, हुननि खे पाणी शाख वारो ॾिसणु ईंदो आहे, त हिन शाख में पाणी मूंखे वधीक कोन्हे ॾियणो, जो शाख में पाणी वधीक अची वियो त आबादगार ढो करे वठंदो, त उनखे मूंखे बुख ॾियणी आहे ताकी उनखां ऐं पैसा वठी सघां। सॼो सिंध जो इरिगेशन सिस्टम तबाह थी वियो आहे, तव्हां हर तरीक़े सां ॾिसो। ऐं आउं सम्झां थो त इन में वॾी रिवैम्पिंग जी ज़रूरत आहे। हींअर जेको एग्रीकल्चर सेक्रेटरी आहे उहो एग्रीकल्चर जो ई आहे ऐं उनखे आउं सम्झां थो ॼाण बि आहे इन शइ जी त असांजो जेको इरिगेशन जो जेको इरिगेशन सेक्रेटरी त इरिगेशन जो सिस्टम जेको आहे, जेको अंग्रेज़ डिज़ाइन करे विया हुआ, जेका कॉन्टोर्स हुआ उहे ख़तमु थी विया आहिनि, पाणी सही लेवल्स ते न पियो हले। ख़ासि तौर ते जेको नयूं शाखुनि खे जेको लाइनिंग कई वई आहे उन्हनि जा लेवल सही न रखिया विया आहिनि, उन करे पाणी जी विर्छ सही कोन्हे। पर सभिनी खां वॾो इहो अलमियो आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त दरिया पाणी सां भरियो पियो आहे, सैलाबनि जा ख़तरा आहिनि ऐं असांजे शाखुनि में असांजे आबादगारनि वटि पाणी जी खोट आहे। 12 महीना वाराबंदी आहे, 12 महीना वाराबंदी आहे। ऐं जमराऊ ते अगरि आहे त जमराऊ जो त सॼो सिस्टम ख़राबु थियो पियो आहे, उनजो हिकिड़ो ख़ासि टुकड़ो आहे जंहिं ते तवजो अगरि गवर्नमेंट ॾिए ऐं उनखे ठाहे उनखे सही करे त जमराऊ जो वॾो मसइलो हल थी सघे थो। ऐं जमराऊ वारा बिल्कुलु हक़ ते आहिनि, त उन्हनि सां वॾो ज़्यादती आहे त जमराऊ में पाणी हूंदे बि हेठि पाणी नथो वञे, हेठि वॾी शार्टेज आहे पाणी जी, त उनजो मसइलो हल थियणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजो इहो आहे त अगरि इरिगेशन जो ई सेक्रेटरी इरिगेशन में लॻो आहे ऐं मिनिस्टर बि असांजो हाणे माशाल्लाह ॿियो टेन्योर हले पियो असांजे हैदराबाद जो आहे जाम ख़ान शोरो साहिबु, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे, असां हुन सां गॾु कमु इलाही कयो आहे इरिगेशन जा जेके एक्ट ठाहिण में, त मुंहिंजी हुनखे गुज़ारिश आहे त महिरबानी करियो कुझु अहिड़ो करे वञो जो नस्लूं तव्हांखे यादि रखनि, नस्लूं यादि रखनि। ऐं हिकिड़े दफ़ा जाम साहिब खे आउं गुज़ारिश कंदुसि त इहो वाराबंदी मां जान छॾाए वञो सिंध जी, त आउं सम्झां थो माण्हू सुनहरे अखरनि में तव्हांजो नालो लिखंदा। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत ऐं मशरूब तव्हां भलो ॾिनो आहे जाम ख़ान शोरो साहिबु, उमेद आहे हिन ते अमल कंदा आहिनि। प्रोग्राम में ब्रेक जो टाइम आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ज़ुल्फ़िकार यूसुफ़ानी साहिब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ज़ाहिर आहे सॼा मसइला आहिनि ऐं माफ़ियाऊं आहिनि हुनजे पोयां, हिन जो हल बि तव्हां ॿुधो। हलंदासीं मेहरान टीवी जे स्पेशल ट्रांसमिशन जेका T20 वर्ल्ड कप ते आहे उनजे स्पेशल सेट ते, जिते मौजूदु आहिनि जुनैद मेमन साहिबु रांदियुनि जे हवाले सां गहरी नज़र रखंदा आहिनि, पाण तजियो कंदा आहिनि, गॾो गॾु फिज़िकल एजुकेशन जा माण्हू आहिनि। सो जी जुनैद साहिबु, असां तव्हांखे सुबह मेहरान में भलीकार चऊं था ऐं गॾो गॾु तव्हांखे पाकिस्तानी क्रिकेट टीम जी जेका कामयाबी आहे उन जूं मुबारकूं ॾियूं था। वॾी महिरबानी अदा, थैंक यू सो मच। पाकिस्तान जी जेका पोज़ीशन आहे, जेका एज़ यूजुअल असांखे अंदाज़ो हुयो त पाकिस्तान क्रिकेट टीम इन क़िस्म को ब्लंडर ज़रूरु कंदी
ऐं उहा शइ जेको ख़दशात हुआ उहे सही साबित थिया ऐं पाकिस्तान सम्झो त पाकिस्तान क्रिकेट टीम पंहिंजे हींअर बिल्कुलु हिकिड़ो जेको चइजे न सफ़ा बेकार जॻह ते पोज़ीशन ते पाकिस्तानी टीम पहुची चुकी आहे। तमामु वॾो अपसेट आहे इहो, जेका टीम खेॾे ई पहिरियों दफ़ो पई, जेका टीम हुन मुल्क जी कोन्हे, जोड़े जोड़े हितां हुतां करे माण्हू करे उन टीम ठाही आहे ऐं उहा टीम जेको आहे इन अपसेट सां हाराए। बिल्कुलु असल में इन फॉलोअप थियो आहे पूरी सिचुएशन जो। तव्हां अगरि पूरी सिचुएशन ॾिसो त हर माण्हू तनक़ीद करे पियो यार ॾिसो समटाइम्स तव्हां 19-20 नाइंसाफ़ी कंदा आहियो यार हिन जो सीज़न में 600 रन्स हुअनि, हिन जूं 500 रन्स हुअनि, तव्हां 500 वारे खे सिलेक्ट करे वरितो। पर अंधेर इहो आहे जो तव्हां अहिड़नि प्लेयर्स खे सिलेक्ट कयो जिन जी न फिटनेस हुजे, न जिन जी का परफॉर्मेंस डोमेस्टिक में हुजे, ऐं तव्हां उन्हनि खे इंटरनेशनल स्टेज ते खणी अचो ऐं पूरो मुल्क तनक़ीद करे, पर तव्हांजी सिहत ते को फ़र्क़ु न पए, पोइ इन क़िस्म जूं रिज़ल्टूं मिलंदियूं। हीअ कंटिन्यू ॾिसो, असां न्यूज़ीलैंड जी कमज़ोर टीम असांजे पाकिस्तान में आई, कंहिं चयो भई B टीम आहे, कंहिं चयो भई C टीम आहे, उहा असांखे पाकिस्तान में अची करे असां सां सीरीज़ ड्रॉ करे वई। उनखां पोइ असां इंग्लैंड में वियासीं, इंग्लैंड में असां सम्झो त 2 मैच में बारिश पइजी वई, 2 मैच जेके 2 मैच असां हारिया, त अंदाज़ो इहो लॻाए थो अगरि 4 मैच थियनि हा बारिश न थिया त पाकिस्तान 4 ई मैच हारे हा। ऐं पाकिस्तान जी फ़िलहाल जा करंट पोज़ीशन आहे बिल्कुलु बि सम्झो त असां त इहा उमेदु कई पई त पाकिस्तान वर्सिस इंडिया जेको मैच आहे असां उनखे वेही ॾिसंदासीं त यार पाकिस्तान खटे थो या नथो खटे, असां इंडिया खे फेवरेट पिया ॾियूं। पर हाणे ॾिसजे थी त असां अमेरिका खां मैच हारे वियासीं। हाणे इशू इहो न आहे त तव्हां अमेरिका खां मैच हारियो, हाणे वॾे में वॾो प्रॉब्लम त इहो आहे त तव्हां माना मोस्ट पॉसिबली तव्हां वर्ल्ड कप जे फस्ट राउंड खां ॿाहिरि थी वेंदव। छो त अगरि इंडिया खां तव्हां मैच हारियो था त अमेरिका जी पोज़ीशन ऑलरेडी मज़बूत थी चुकी आहे, हुन 2 मैच खटे चुकी आहे ऐं अगरि बाक़ी हिकिड़ो मैच खटे थी त अमेरिका इंडिया सां गॾु ॿी टीम जे क्वालिफाई कंदी त पाकिस्तान लाइ इहा सम्झो केॾी हिकिड़ी बैड सिचुएशन आहे त तव्हांजी जॻह ते हिकिड़ी नई टीम जेका फस्ट टाइम खेॾे पई, जेका तव्हां ॻाल्हि कई, उहा क्वालिफाई करे तव्हां न करियो त पाकिस्तान लाइ बिल्कुलु बि हिकु सुठी सिचुएशन कान्हे। सही। अच्छा जुनेद, ग़लतियूं किथां थियूं? मतिलबु त कप्तान बि ॾिठो वञे त नाकाम, वरी ॿिया जेके रांदीगर आहिनि उहे बि नाकाम। एतिराज़ इन ॻाल्हि ते बि थियो जो सुपर ओवर बि मोहम्मद आमिर खां करायूं, चयूं पिया त शाहिन शाह अफ़रीदी खां करायो आहे। हीअ कीअं ब्लेंडर कीअं थिया आहिनि? इहे ॾिसो ग़लती हिकिड़ी कान्हे, ग़लतियूं बेतहाशान। जी हा, स्टार्टिंग तव्हां सम्झो त स्टार्टिंग तव्हां उतां करियो जिथे जेका सिलेक्टर्स जी मनमानी आहे। मूं लास्ट प्रोग्राम में ॿुधायो त असांजो चीफ सिलेक्टर साहिबु टेबल टूर्नामेंट खेॾणु अमेरिका वियो आहे हींअर, ठीकु आहे। त इन मां असांजी संजीदगी जो अंदाज़ो लॻायो त सिलेक्टर अमेरिका वियो आहे टेबल खेॾणु ऐं असांजी टीम जी पोज़ीशन तव्हांजे अॻियां आहे। त सिलेक्टर्स खां कमु शुरू थिए थो जिन जे अॻियां आज़म ख़ान जी विदाउट परफॉर्मेंस, जंहिंजो वज़न हर माण्हू तनक़ीद करे पियो। कल्ह बि मैच हारण में जेका वॾे में वॾी वजह उहा आज़म ख़ान आहे, उनखे सिलेक्ट कनि था ऐं जेके डोमेस्टिक में साल साल परफॉर्म कनि पिया, जेके फिट बि आहिनि पर उहे ग़रीब आहिनि, उनजी बैक कोन्हे, उहे सिलेक्ट नथा थियनि। शुरूआति सिलेक्शन कमेटी था करियो, हाणे अचो जेको बि स्क्वाड सिलेक्ट थियो इन में तव्हां ॾिसो पिया हर माण्हू ॿुधाए पियो त यार हीउ फलाणो जेको प्लेयर आहे उहो दोस्ती यारी में अचे पियो, त इहा शइ कंटिन्यू खणी अचो। हाणे अचो मैच में कहिड़ियूं ग़लतियूं थियूं? ॾिसो मैच में जेका सभ खां पहिरीं ग़लती, तव्हांजो जेको ओपनिंग पेयर आहे उहो एज़ यूजुअल तव्हांखे स्टार्ट सुठो नथो ॾिए। तव्हां स्ट्रगल कयो था, तव्हां हूअं इहो हूंदो आहे जो तव्हां भला स्लो स्टार्ट वठंदा आहियो पर विकेटूं तव्हांजे हथ में हूंदियूं आहिनि। कल्ह स्लो स्टार्ट बि हुयो ऐं तव्हांजूं 3 विकेटूं भली वयूं ऐं आउं सम्झां थो त उस्मान ख़ान जेको रिज़वान त ख़ैर आउट थी वियो, उन खां पोइ उनजो कैच ॾाढो सुठो थियो। उस्मान ख़ान बि PSL में त रांदि ज़बरदस्त रही, जीअं PSL खां पोइ पाकिस्तान जी टीम में आयो आहे बिल्कुलु स्ट्रगल करे पियो। उस्मान ख़ान सिम्पैथी जे मतिलबु हुन में कंहिं खेॾे पियो यार, हुन हुतां टीम हुननि कढी छॾियो, UAE वारनि हुनखे बोर्ड में बैन करे छॾियो, उनजे चकर में पाकिस्तान खेॾे पियो। अदरवाइज़ उस्मान ख़ान न डोमेस्टिक खेॾियो आहे न कुझु खेॾियो आहे जो तव्हां हुन ते आङुर खणी सघो था यार उस्मान ख़ान जी माज़ी में छा परफॉर्मेंस आहे। बसि इहो ई आहे PSL में हुन 1 इनिंग खेॾी, उहो पाकिस्तानी टीम में अची वियो। फ़खर ज़मा तव्हांजे अॻियां आहे, असांजो आहे त मेन ओपनर पर असां हुनखे मिडल ऑर्डर करे छॾियो आहे। फ़खर ज़मा जी हीअ मूं मुसलसल 2 इनिंग ॾिठी आहे, लास्ट इनिंग में मूं इहो ॾिठो त फ़खर ज़मा आयो, हिकिड़ो छको हईं, यकदमि ॿिए बॉल ते ट्राई कई, कैच ड्रॉप थियो, स्टंप अची वियो, वरी छको हणी आउट थी वियो। लास्ट कल्ह बि इहो ई थियो। मतिलबु तव्हांखे कुझु ज़िमेदारी त महसूसु करणु घुरिजे। तव्हां ते टीम एतिरो रिलाए करे पई, हर माण्हू इहा ॻाल्हि करे पियो त यार ॿियो केरु हुजे न हुजे, फ़खर ज़मा फॉर्म में आहे, फ़खर ज़मा सुठो पियो खेॾे ऐं तव्हां छको बि हणो ऐं तव्हां एॾी ग़ैर ज़िमेदाराना शॉट खेॾे आउट थी वञो त इहो बि हिकिड़ो काज़ आहे। ऐं उन खां पोइ जेको चलो शादाब आयो, शादाब बॉलिंग में न सही बैटिंग में सुठो कॉन्ट्रीब्यूट कयो, बाबर आज़म स्लो खेॾियो पर हिकिड़ो पार्टनरशिप सुठी बिल्ड थी, स्कोर हिकिड़ी सुठी जॻह ते पहुची वियो। उन खां पोइ जेको आज़म ख़ान जेको पहिरीं बॉल ते आउट थियो न, सम्झो त इहो पाकिस्तान जे लाइ माना वॾे में वॾो
छो त उन खां पोइ पाकिस्तान बैकफुट ते हलियो वियो, 2 मुसलसल विकेटूं किरियूं, जेको पाकिस्तान होप कयो पियो त असां 185 या 180 प्लस 190 ताईं वञी सघूं पिया, उन खां पोइ पाकिस्तान न वञी सघियो। इहो बि ऐं इफ़्तिखार ते बि ॾिसो, इफ़्तिखार ते बि क्वेश्चन मार्क आहे। या इफ़्तिखार खे अगरि तव्हांखे, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इफ़्तिखार उहो कहिड़ो बैट्समैन जेके तव्हां मुसलसल 6 नंबर लाइ रखियो वेठा आहियो। 6 नंबर ते मोस्टली असां जेके बैट्समैन ॾिठा आहिनि उहे हूंदा आहिनि जेके हिटिंग कंदा आहिनि। असां माज़ी में ॾिठो आहे शाहिद आफ़रीदी हूंदो, अब्दुल रज़ाक हूंदो, इन टाइप जा प्लेयर हूंदा आहिनि जेके 6 नंबर ते ईंदा आहिनि। ऐं तव्हांजो इशू इहो आहे त तव्हांजे मिडल ऑर्डर में कोई बैट्समैन कोन्हे जेको इनिंग खे खणी हले। इफ़्तिखार जेॾीमहिल बैटिंग ते अचे थो त असां ॾिठो आहे तूं पहिरियां 10 खां 15 बॉल स्टे करे थो, सेट थिए थो, पोइ थो हिटिंग करे। त जॾहिं हिकिड़ो बैट्समैन खे 10 12 15 बॉल रिक्वायर्ड आहे, हुनखे तव्हां 6 नंबर ते छो रखियो आहे? हुन तव्हां थोरो हिकिड़ो 2 नंबर प्रोमोट करियो, 5 नंबर ते कयो, 4 नंबर ते कयो, ताकी हू कुझु टाइम सेट थिए। एज़ यूजुअल हुन सेटिंग जो सेट थियण टाइम वरितो, हिटिंग जो टाइम आयो त आउट थी वियो। ऐं बसि शाहीन आफ़रीदी आहे सुठो कॉन्ट्रीब्यूट कयो, कुझु स्कोर प्लस कयो ऐं सुठो टारगेट ताईं, माना नॉर्मल टारगेट ताईं पहुचायो। ओॾीमहिल इहो महसूसु थियो पियो त अमेरिका जी टीम आहे, पाकिस्तान जी बॉलिंग स्ट्रॉन्ग आहे, त 160 जो टारगेट सुठो आहे। पर अफ़सोस चवणो थो पए त 160 अमेरिका जी टीम लाइ इनफ कोन हो। अमेरिका जी तारीफ़ करणी पवंदी, इहो नथो चई सघिजे त नई टीम हुई। हिकिड़ी शइ तव्हां नोट कयो, हुननि जी बॉलिंग केॾी हुननि डिसिप्लिन बॉलिंग जी, स्पिन जी ॻाल्हि कजे, फास्ट बॉलिंग जी ॻाल्हि कजे, फील्डिंग जी ॻाल्हि कजे, तमामु बहितरीनु। ऐं अगरि बैटिंग जी ॻाल्हि कजे, ॾिसो केॾी मैच्योरिटी हुननि शो कई। हालांकि पाकिस्तान जी वर्ल्ड क्लास बॉलिंग जी अॻियां अगरि ॾिठो वञे, पाकिस्तान जी बॉलिंग वर्ल्ड क्लास आहे। हुननि को पैनिक कोन कयो, हुननि का रैश शॉट कोन, हुन स्टे आराम सां स्टेबल थी करे, हुननि ख़बर टारगेट एतिरो वॾो कोन्हे, अगरि असां 20 ओवर कंप्लीट खेॾिया त असां टारगेट चेस करे वेंदासीं। ऐं हुननि तमामु बहितरीनु ॾिसो बैटिंग कई। ऐं पाकिस्तान चलो रिकवर करे वियो, मतिलबु सुठी बॉल रिकवरी थी वई। अल्दो शादाब जी जेका सिलेक्शन आहे हुन ते क्वेश्चन मार्क आहे त इमाद वसीम गेन छो कोन कयो। अगरि अनफिट आहे त पोइ ठीकु आहे, अगरि एतिरो अनफिट हो जो खेॾे सघियो पिए, या तव्हां इहो सोचो असां हीअ मैच हिन खे रेस्ट था करायूं, असां अगेंस्ट इंडिया हिन खेॾाईंदासीं, त इहो हिकिड़ो ग़लति डिसीशन हो। तव्हां आज़म ख़ान खां वरी बि तव्हां ॾे मां जो ऑप्शन बेस्ट हो। तव्हांजो स्पिन डिपार्टमेंट इलाही कमज़ोर आहे। शादाब जी तव्हां हिकिड़ी शइ चेक करियो, शादाब बैटिंग में हुनजी परफॉर्मेंस तव्हां नथा काउंट करे सघो, छो त हू एज़ ए बैट्समैन तव्हां नथा खेॾायो। ठीकु आहे, तव्हां चवंदो असां एज़ ए ऑलराउंडर हुन खेॾायूं था, पर हू बॉलिंग ऑलराउंडर आहे। तव्हांखे हुनजे बॉलिंग जी ज़रूरत आहे। ॾिसो तव्हांजो कल्ह मतिलबु हाणे जेॾीमहिल बि असां इहा सिचुएशन ॾिठी आहे पोयनि 4 5 6 8 मैचनि में, त जेॾीमहिल सिचुएशन अचे थी 30 बॉल 50 रन्सूं खपनि, शादाब बॉलिंग ते अचे थो, शादाब खे आराम सां बाउंड्री लीक करे थो। हिकु छको राति जो हिकु छको लॻो, चलो हुनखे बि इग्नोर कयो, हुन खां पोइ सॼो कवर थी वियो। आमिर 19 ओवर सुठो कयो, वरी हारिस रऊफ़ जेको आयो 3 बॉल 12 रन्सूं, उन खां पोइ त हाणे छा थो चई सघिजे, छको बि लॻो, कैच बि ड्रॉप थियो, वरी मैच टाए थी वियो। हाणे तव्हांजो जेको क्वेश्चन हो त सुपर ओवर मतिलबु न ॾियनि आमिर खे, ऐं तव्हां शाहीन शाह जो ऑप्शन कयो, मुंहिंजे हिसाब सां वधीक बेटर ऑप्शन नसीम शाह जो। और नसीम शाह अगरि तव्हां कल्ह के मैच अगरि स्टेट्स कढो त आमिर उहो बॉलर जो सभिनी घटि रन्सूं ॾिनियूं, 25 रन्सूं ॾिनियूं ऐं विकेट वरिती, ऐं नसीम शाह 26 ॾिनियूं। ऐं नसीम शाह जी ॻाल्हि इन करे थो कयां, नसीम शाह आमिर जो पेस थोरो घटि आहे, ऐं आमिर हिन मैच में नो डाउट भली बॉलिंग की, पर आमिर जेको तव्हां पुठियां 3 4 मैच ॾिसंदा, आमिर मतिलबु थोरो घणो स्ट्रगल करे पियो। नसीम शाह ॾे पेस बि हो, नसीम शाह कंटिन्यूसली हिकिड़ी सुठी बॉलिंग करे पियो, हिकिड़ो मेन बॉलर बि आहे, ऐं नसीम शाह खे अगरि ओवर ॾिजे हा त वधीक बहितर हो। बहरहाल उनखे बि छॾियो, 19 जो टारगेट मिलियो। हाणे तव्हां ॾिसो, मूंखे सभ खां जेका वॾी मेरी हैरत थी, तव्हां पुछो कप्तानी ऐं त मूंखे वॾी हैरत बि थिए कोचिंग स्टाफ ते, या जिन इहो डिसीशन ठाहियो। ठीकु आहे, तव्हां ओपनिंग फ़खर कराए इफ़्तिखार, तव्हांखे न ॿिन्ही ते रिलायो आहे त तव्हांजो भरोसो त ॿई बैट्समैन हनि जेके हिट करे सघनि था। मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि नथी अचे, तव्हां स्ट्राइक इफ़्तिखार छो वरिती? तव्हांखे ख़बर आहे फ़खर ज़मान तव्हांजो मेन बैट्समैन आहे, तव्हां ॾे सिर्फ़ु 6 बॉलूं आहिनि, 19 रन्सूं तव्हांखे ठाहिणियूं आहिनि। स्ट्राइक ते त फ़खर ज़मान अचे हा न, फ़खर ज़मान हुन पासे बीह रहियो, 6 ई बॉल हुन पासे बीठो। ऐं वॾे में वॾी जेका हैरत मूंखे थी, तव्हां वन डाउन ते शादाब खे मोकिलियो जेको बैट्समैन कोन्हे प्रॉपर। मतिलबु तव्हां इहा शइ महसूसु कई त असां जेतिरा बि बैट्समैन आहियूं, असां कंहिं बि प्रॉपर बैट्समैन में इहा एबिलिटी कोन्हे जो असां बाउंड्री हिट करे सघूं। असां इवन बाबर आज़म ॾिसो, तव्हां चओ था वर्ल्ड क्लास बैट्समैन आहे, हिकिड़ो वर्ल्ड क्लास बैट्समैन आहे जेको जंहिंखे असां अॼु कल्ह ई मैच में असां सेलिब्रेट कयो आहे त यार हाईएस्ट रन स्कोरर T20 जो हाईएस्ट रन स्कोरर, जंहिं विराट कोहली खे जो बि कल्ह स्कोर ब्रेक कयो, रोहित शर्मा जो बि स्कोर ब्रेक कयो, ऐं नंबर 1 ते अची वियो T20 हाईएस्ट स्कोर में, उहो पंहिंजो नालो नथो ॾे। यार आउं सम्झां थो शादाब ख़ान खां छा बाबर आज़म खां वधीक सुठो आहे।
अगरि तव्हां चओ था न हिटिंग में वधीक सुठो आहे त मूंखे तमामु ॾुखु थियो। अगरि बाबर आज़म ऐं मैनेजमेंट इहा कमेटी इहो सोचियो त शादाब ख़ान असांजी पूरी जेका बैटिंग लाइन आहे उन खां बहितर बैट्समैन आहे, त इन मां अंदाज़ो लॻो पाकिस्तान सुपर ओवर खटण जे लाइ केतिरो सीरियस हो। अफ़सोस करे सघिजे थो। ऐं वरी बि उहा ई ॻाल्हि जीअं असांजी हर वर्ल्ड कप में कहाणी हूंदी आहे त हाणे अगरि हीअं थींदो, हीअ हाराईंदा, वरी हू खटींदा, वरी हू खटींदा, हीअ पोइ असीं पहुची वेंदासीं। पाकिस्तान हिकु वरी इन सिचुएशन में अची वियो, अगरि मगर ईअं इन में अची वियो। ऐं वॾे अफ़सोस सां ॻाल्हि करणी थी पए, पाकिस्तान जी पोज़ीशन इहा आहे जो हाणे मूंखे त नथो लॻे अॻियां का उमेदु आहे इंडिया खां खटणु त मुश्किल आहे, पर थी सघे थो अॻियां ॿियूं जेके 2 टीमूं आहिनि, आयरलैंड छो त ऑलरेडी पाकिस्तान खे शिकस्त ॾेई चुकी आहे, मूंखे ॾाढो ख़तरो पियो लॻे पाकिस्तान जे लाइ। सही जुनेद, थैंक यू। ब्रेक ते हलूं था, ब्रेक खां पोइ वापसि अची वरी कंटिन्यू कंदो। नाज़रीन ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं। ॾिसंदा रहो सुबह में रहण। नाज़रीन सुबह में रहण में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं हलूं था साईं ज़ुल्फ़िकार यूसवानी साहिबु ॾांहुं। ज़ुल्फ़िकार यूसवानी साहिबु ज़राअत जे हवाले सां पाण हिकिड़ो तफ़सील ॻाल्हायोसीं, कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ा हर्डल्स आहिनि। हिकिड़ो जेको ॿियो वॾो इशू थियो आहे त ज़मीनदार तबिको जेको आहे उहो घणे भाङे हाणे कर्ज़ में ॿुॾी वियो आहे। मतिलबु ज़मीनूं बि आहिनि, हर शइ आहे, पर उनजो कर्ज़ इहो आहे त दवाउनि जो उनखे त पैसा ॾियणा आहिनि, भाणे जा पैसा ॾियणा आहिनि ऐं गॾोगॾु उनखे हारीअ खे पैसा ॾियणा आहिनि। पोइ उहो सभु कुझु जेको आहे उहो व्याज ते खणी हले थो, मतिलबु त व्याज उनजे पोयां लॻल आहे। जेका गाॾियूं इस्तेमालु करे थो उहा बि ज़ाहिर आहे हिकिड़े व्याज ते वरितलु आहे। इहो छो थियो आहे ऐं हिन मां असां कहिड़ियूं ग़लतियूं कयूं आहिनि? ऐं वरी उनखां पोइ ॾिठो वञे त हाणे चवंदा त बाबा ठीकु आहे न, असां धंधे मां ई जान छॾायूं था, ज़मीनदारी में हाणे उहो फ़ाइदो न आहे। पाणीअ जे लाइ असां इरिगेशन वारनि खे पैसा ॾियूं तॾहिं वञी असांखे पाणी पहुचे। असां भाण जेको आहे ब्लैक ते वठूं, दवाऊं जेको आहे असां जाली असांखे मिलनि थियूं, वरी ॿियूं वठूं, वरी फसल लाइ त एंड टाइम ते को न को मसइलो थियो वञे। वरी पहिरीं ॻाल्हि सर जेको तव्हां बैंक जे कर्ज़नि जी ॻाल्हि कई, जी हा, ऐं उन ॻाल्हि जी बैंक जो कर्ज़ु, बैंक जो कर्ज़ु त असीं सम्झूं था त असांजो हक़ु आहे ऐं असांखे घटि ॾिनो पियो वञे। अगरि तव्हां सिंध पंजाब जी प्रायोरिटी ॾिसंदा त सिंध तमामु घटि कर्ज़ु ॾिनो पियो वञे एज़ फॉर शेयर। त ॾिसो का बि दुनिया जा कारोबार इहे बैंक जे लोन्स सां हलंदा आहिनि ऐं इहो हिकिड़ो नेचुरल, इहो कारोबार जो हिसो आहे। पर न मिलण जे करे हाणे मजबूरी छा थी थिए, जो पासबुकनि ते कर्ज़ु नथो मिले उहो वञी सेठ खां कर्ज़ु वठनि था। सेठ ॿोल करे थो छॾे सॼे फसल जी, बाबा तोखे 1000 रुपए में मूंखे या जेको बि अघु आहे उन खां अधु अघु ते या मुने अघु ते तोखे मूंखे फसल ॿोले ॾियां, तोखे कर्ज़ु ॾियां थो। त हू त पहिरीं पंहिंजो नफ़ो हुनखे ॾियो वेठो आहे, कमाईंदो किथां? अगरि बैंक उनखे कर्ज़ु ॾे त उहो हिकिड़ो जाइज़ कर्ज़ु आहे, उनजो व्याज या जेको बि आहे त तमामु घटि आहे, जीअं तरक़ियाती बैंक आहे बिल्कुलु। ऐं उहो उन में पर हाणे उनखे जॾहिं बैंक जो कर्ज़ो नथो मिले त उहो मार्केट मां वञी पैसा खणे थो, जेके तमामु वॾे रेट ते हुजनि था, उन में हू पंहिंजा फसल ॿोले ॾिए थो ऐं उनजे करे आबादगार कर्ज़नि में ॿुॾल रहे थो। बाक़ी जेके तव्हां मसइला जीअं पोइ ॿुधाया त आबादगार सां इहा हिकिड़ियूं माफ़ियाज़ आहिनि जेकियूं लॻल आहिनि, त आबादगार खे कमाइणु कोन्हे ॾियणो, बाक़ी आसे पासे वारा सभु कमाइनि था। अॼु तव्हां सब्जी मंडी जे कंहिं बि आड़ती वटि हलिया वञो, अगरि उनजो स्टैंडर्ड, उनजो लाइफ ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो, उनजी रिहाइशगाह उनजो ॾिसंदा ऐं उनजे मुक़ाबले में हिकिड़े 100 एकड़ आबादगार जो वञी ॾिसंदा त तव्हांखे अफ़सोस थींदो त उहो माण्हू जेको भाॼी पोखे, सब्जी फ्रूट पोखे, उनखे पुॼाए पियो, उहो छा पियो कमाए उन मां, ऐं जेको सिर्फ़ु उनजी शइ विकिणे पियो उहो छा पियो कमाए। मुंहिंजो सुवालु आहे त कहिड़ो दुनिया में कारोबार आहे जंहिंमें 8% कमीशन आहे? तव्हां गाॾी वठो था, विकिणो था 1%, 2%, घर विकिणो था, प्रॉपर्टी किराए ते ॾियो था, वठो था। ही ज़राअत हिकिड़ो वाहिद आहे जंहिंमें 2 शयूं तमामु ग़लति आहिनि। नंबर 1 त 1-2% जी जॻह ते हुनखे 8% खां 10% कमीशन ॾियणो पए थो आड़ती खे। नंबर 2 ॻाल्हि इहो आहे त इहो हिकिड़ो वीचारो तबिको आहे जेको पंहिंजो अघु पाण मुक़ररु नथो करे। शइ आऊं पियो पोखियां, आऊं नथो चवां त हीअ 200 रुपए जी आहे, उहो आड़ती उते वाक थो हणे त बाबा हीअ 50 रुपए जी आहे, 60 रुपए जी आहे, आऊं नथो चवां त मुंहिंजी शइ 200 रुपए जी आहे। भाई मैन्युफैक्चरर खे अघु पोइ रखण जो अख़्तियार ई कोन्हे। भाटा जो बूट या को बि आर्टिकल जेका फैक्ट्री ठाहे थी उन ते अघु लिखे थी न, हा हीअ 2000 रुपए जी शइ आई, 1500 रुपए जी शइ, त उहो अघु मार्केट में अचे थो। असांजे आबादगार खे इहो अख़्तियार ई कोन्हे। उनजो जॾहिं माल पुॼे थो त आड़ती उते वाक हणे थो
ऐं उते ख़रीदार जेके उनजा पंहिंजा छाड़ता वेठा आहिनि उहे था ॿोलियूं ॾियनि ऐं उनखां सस्तो माल वठनि था। इहो वॾो ज़ुल्म आहे ज़ुल्फ़िकार साहब। त असांखे त मुस्तक़िल आऊं चवां थो त आबादगारनि खे पीड़ियो वञे थो, नुक़सानु ॾिनो वञे थो ऐं वॾियूं माफ़ियाज़ इन्वॉल्व आहिनि, चाहे इम्पोर्टर्स आहिनि, एक्सपोर्टर्स आहिनि। पाण सिंध ऐं पंजाब जी ॻाल्हि कयूं, हिकिड़ो तमामु वॾो लखनि जी तादाद में आबादगारनि जो हिकिड़ो अंग आहे, हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो मैकेनिज़म छो नथो अचे, हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ो तव्हांखे ॾेई छॾियो बाबा हीअ असांजो जेको आहे चार्ज शीट आहे, हीअ जेकॾहिं तव्हां हिन ते अमल कयो उनखां पोइ असां आबादगारी करण लाइ तयारु आहियूं, अदरवाइज़ तव्हां भले पंहिंजो ज़मीन वञी पाण संभालियो। इहो छो नथो अचे? हिकिड़ो मुनज़म जेॾीमहिल आवाज़ ईंदो, पाण माज़ीअ में जेकॾहिं ॻाल्हि कयूं था पूरियूं तहरीकूं हलियूं आहिनि, आबादगारनि जूं हारियुनि जूं तहरीकूं हलियूं आहिनि, हिननि मुल्क खे वॾा वॾा इनकलाब आया आहिनि मुल्कनि में, केतिरनि ई मुल्कनि में, भले तव्हां 9 मई वारो हिनखे पहिरीं मई वारो जेको 1 मई या पोरियत तहरीकूं हलियूं आहिनि, ईअं छो नथो थिए? न ईअं असां आबादगारनि वॾियूं तहरीकूं हलायूं आहिनि, कमद जे करे हाईवे ताईं ब्लॉक कया आहिनि, गवर्नर हाउस ऐं वज़ीर आला हाउस जे अॻियां धरना आया आहिनि ऐं वॾा असां सुप्रीम कोर्टनि ताईं केस विढ़िया आहिनि। आबादगार बोर्ड ते असांजी सिंध जी तंज़ीमुनि ते वॾी तनक़ीद कई थी वञे, पर आउं सम्झां थो इन मामले में असीं पंजाब खां अॻियां आहियूं, पुठियां कोन आहियूं। पंजाब हिन वक़्तु थोरो जेको तहरीक तौर ते अॻियां वधियो आहे उहो इन करे जो हिकिड़ी PTI जी ज़ैली तंज़ीम आहे उहा उनजे बेस ते ज़रूरु करे पई। असीं त आबादगारनि जो हक़ लाइ उथारे पेईसीं उन्हनि सां गॾु आहियूं, पर अदरवाइज़ हमेशह सिंध अॻुवान रहियो आहे ऐं ईअं कोन्हे पंजाब खां सिंध हमेशह वधीक सुजाग रहियो आहे, तहरीकुनि में वधीक सुजाग रहियो आहे। असांजो सिर्फ़ु सिंध आबादगार जो हिकिड़ो पेज आहे जंहिं ते 4 लख आबादगार मेंबर आहिनि ऐं रोज़ उन ते अघु पार ऐं सभु शयूं उन ते उन्हनि खे मालूमात मिले थी उन, पर असांजो सिर्फ़ु वॾे में वॾो तकलीफ़ इहा आहे त असांजा मेंबर ई केरु थियण लाइ तयारु कोन्हे, तंज़ीमुनि जा मेंबर नथा थियनि। मेंबर थींदा त हिकिड़ी स्ट्रेंथ पैदा थींदी न, 100 200 हज़ार माण्हू वेही त कोन, लखनि जी ऐं करोड़नि माण्हुनि जी तजुर्बानी अचो मेंबर थियो तंज़ीमुनि जा ऐं पोइ असां ते तनक़ीद करियो त असीं छा करियूं था छा नथा करियूं। सही, ज़बरदस्त। ज़ुल्फ़िकार साहब प्रोग्राम में पाण पुॼाइण आहियूं, मुख़्तसर मैसेज तव्हांजो। उहो ई मुंहिंजो मैसेज आहे सभिनी आबादगारनि खे। नंबर 1 त पंहिंजी ज़राअत खे तव्हां कारोबार सम्झी करियो, इहो हिकिड़ो कारोबार आहे, जेसि ताईं तव्हां हिनखे वापारु सम्झी न कंदा, बिज़नेस सम्झी न अपनाईंदा तव्हीं हिन मां लाभ हासिल कोन करे सघंदा। ॿी ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजी हिकिड़ो आख़िरी मैसेज आहे त महिरबानी करे पंहिंजी तंज़ीमूं कमज़ोर आहिनि या ताक़तवर आहिनि, उन्हनि खे ताक़तवर ठाहिणु तव्हांजो कमु आहे, उन्हनि खे जॉइन करो, अगरि तव्हां सम्झो था उहे क़ाबिल न आहिनि तव्हां ॿी पंहिंजी तंज़ीम ठाहियो, पर आबादगारनि जे हक़नि लाइ आवाज़ु उथारियो, इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे। अगरि तव्हीं न उथारींदा, सभिनी हर शोबे जी तंज़ीम आहे, ग़लति चइणो थो पए त हर मज़दूरनि जूं हर कंहिंजूं तंज़ीमूं आहिनि, रिक्शा वारे जूं तंज़ीमूं आहिनि, अगरि आबादगार पंहिंजी तंज़ीमुनि खे मज़बूत न कंदा त पोइ ईअं ई पुठिते रहिजी वेंदा। सही सर, सुबुह मेरान में तव्हांखे कीअं लॻो? महिरबानी साईं, ऐं पहिरीं दफ़ा कोन आयो आहियां, मुंहिंजे हाणे 4 दफ़ो आयो आहियां, तव्हां माशाअल्लाह सुठी ॼाण रखो था, हिन करे आउं सम्झां थो मूंखे काफ़ी तव्हां जेको आहे अॼु मौक़ो ॾिनो त हर मौज़ू ते ॻाल्हायां, हिकिड़ो सुठो प्रोग्राम आहे, ॾींहं जो इफ़्तिदा अहिड़ी तरीक़े सां ई थियणु घुरिजे। थैंक यू सर, थैंक यू सर। जिनेद साहब तव्हां वटि मुख़्तसर मैसेज? बसि मैसेज क्रिकेट जे हवाले सां इहो ई आहे त पाकिस्तान जो क्रिकेट बोर्ड आहे हाणे ॿिए खे ई बंदि करे ऐं मेरिट जेका आहे उनखे उन सिलेक्शन करे जेके जिन प्लेयरनि जो हक़ु आहे, छो त हाणे इज्तिमाही तौर ते तव्हांजी आहे न बेइज़ती थिए पई पूरी दुनिया में, हाणे हर को तव्हां ते खिले पियो। हाणे इंडिया, अॻे इंडिया असांजो कॉम्पिटिशन हो, हाणे इंडिया चए थो असांजो पाकिस्तान जो मुक़ाबिलो ई कोन्हे, उहो चए थो पाकिस्तान हिकिड़ी मतिलबु उन लेवल जी टीम ई आहे। सो पाकिस्तान खे हाणे घुरिजे त मेरिट ते सिलेक्शन करे ताकी पाकिस्तान हिकु वरी पंहिंजो उहा टीम जेका उन मुक़ाम ताईं पहुची सघे। बिल्कुलु, थैंक यू। तव्हां टिनी मौज़ूज़ महिमाननि जो मां थोराइतो आहियां ऐं वेंदे वेंदे नाज़रीन इहो ॿुधाईंदो हलां त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में अॼु अख़बारुनि में इश्तिहार लॻल आहे, नौकरियूं आयल आहिनि रेवेन्यू बोर्ड में, एजुकेशन में, ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि में, त जेके बि बेरोज़गार महिरबानी करे उहो इश्तिहार ॾिसी वठो, तव्हां पंहिंजी तालीम जे हवाले सां उहो नौकरी में अप्लाई कयो। 16 ऐं 17 ग्रेड जूं नौकरियूं आहिनि, तव्हांखे घर वेठे मिलंदियूं जेकॾहिं तव्हां मेरिट ते आहियो। ऐं प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी न पहुचे त खोड़ ख़बरूं हुयूं जेके मां न तव्हांखे ॿुधाए सघियो आहियां, ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। वरी पाण मिलंदासीं सूमर ॾींहुं, सुभाणे परीहं मिसाल छंछरु ऐं आचरे ॾींहुं तव्हां रामूराता प्रोग्राम ॾिसी सघंदा। सूमर ॾींहुं पाण वरी गॾु हूंदासीं नवनि महिमाननि सां गॾु, नवनि तज़ियनि सां गॾु, नवनि तबसरनि सां गॾु, नयुनि उमीदुनि सां गॾु ऐं खोड़ मौज़ूअनि सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे नात पाण ॿुधंदासीं राशिद साहब खां, तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। हे मदीने जे मीर सां लवलाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे, मदीने जे मीर सां लवलाईंदे
लाई दे त पल्ले गंज पाई दे हा लाई दे त पल्ले गंज पाई दे सई शोभन एड़ी सेठ खटे थो निवड़त वारो नेठ खटे थो शोभन एड़ी सेठ खटे थो निवड़त वारो नेठ खटे थो भाऊ घटे पाण खे जे भाई दे भाई दे त पल्ले गंज पाई दे मदीने जे मीर सां लवलाई दे लाई दे त पल्ले गंज पाई दे उजरो पंहिंजो कलब कंदो कर इस्म नबीअ जे जो अदब कंदो कर इस्म नबीअ जे जो अदब कंदो कर नेणन ते ही नाम चुमी चाई दे त पल्ले गंज पाई दे मदीने जे मीर सां लवलाई दे लाई दे त पल्ले गंज पाई दे हैसियत छा थई हर को सुञाणई सुमरन में रही सिंध सुञातई हैसियत छा थई हर को सुञाणई सुमरन में रही सिंध सुञातई अज़मी गुण यार जा जे गाई दे त पल्ले गंज पाई दे।